अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हक़ मौजूद GSN दोस्तों, अॼोको ही 15 वार स्टडी सर्किल सिंध सुजागी फोरम पारां सिंध राणी अक्सर कॉलोनी कराची में रखियो वियो आहे मज़हबी रवादारी सेक्युलरिज़म जे नुक़्ते ते। सभ खां पहिरियों आउं तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराईतो आहियां बहसियत सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी जे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान जी हैसियत में। अॼोको जेको मौज़ू आहे उहो असांजी क़ौमी फ़िक्र जो बुनियादी नुक़्तो आहे। साईं GM सैद जे फ़िक्र जा जेके 8 नुक़्ता आहिनि बुनियादी, उन्हनि मां ही बुनियादी नुक़्तो हिकु आहे। बल्कि उहे 4 बुनियादी नज़रिया फ़लसफ़ा जेके पंहिंजी नोयत में न सिर्फ़ु नज़रिया फ़लसफ़ा आहिनि, पर उहे पंहिंजी नोयत में हिकिड़ा रवैया बि आहिनि। उन करे अॼु असां उन मां हिकु नुक़्ते सेक्युलरिज़म यानी मज़हबी रवादारी ते ॻाल्हाईंदासीं, जेको जदीद नज़रिए सां गॾोगॾु हिकिड़ो रवैयो बि आहे। ऐं उन रवैये खे असां पंहिंजो रवैयो कीअं बणायूं, ज़ाती बुनियादनि ते, इज्तमाही बुनियादनि ते, तंज़ीमी बुनियादनि ते ऐं क़ौमी बुनियादनि ते। सो आउं सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त मज़हबी रवादारी ऐं सेक्युलरिज़म जे नुक़्ते ते सभई दोस्त जेको आहे उहो वारे वारे सां पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कनि, त जीअं पाण सभई दोस्त सेक्युलरिज़म जे मक़सद, उन जी महनवियत ऐं उन जी अहमियत खां वाक़ुफ़ु थी सघूं ऐं उनखे पंहिंजे समाज जे अंदरि, पंहिंजी पार्टी जे अंदरि, पंहिंजे पाण ख़ुदि में अंदरि उहा शइ लागू करे सघूं, त जीअं असांजो जेको मक़सदु आहे सिंध जी आज़ादी जो, ये सिंध जी ख़ुशहाली जो, उहो सेक्युलरिज़म जे बुनियाद ते ई हासिलु थी सघे थो। उन करे आउं शुरूआति कयां थो अदी सिंधु सागर खां, त शुरूआति कनि ऐं असांखे ॿुधाइनि त सेक्युलरिज़म आहे छा ऐं उन सेक्युलरिज़म खे कहिड़े रीति असां अपनाए सघूं था। जी सिंध जी लतीफ़, मां फिनाज सेक्रेटरी सिंध सुजागी फोरम। जीअं त जेको बि मौज़ू रखियो वेंदो आहे स्टडी सर्कल जे दौरान, मां सम्झां थी त उन मौज़ू जे लाइ असां उन जी मुकमल तयारी कयूं पहिरीं त, ऐं कुझु भाइरनि ऐं कुझु भेनरुनि सां हिकु अहिड़ो बि मतिलबु थींदो आहे जो उन्हनि जो हाफ़्ज़ो कमज़ोर हूंदो आहे। ऐं वक़्त ते उहे लफ़्ज़ असां चवणु न चाहींदा आहियूं जेके असां पंहिंजे तन्हाई में वेही करे असां चवंदा आहियूं या महसूसु कंदा आहियूं। असां उन टाइम असां वटि उहे यादि न ईंदा आहिनि। कुझु मेंबरनि जा ईअं बि थींदा आहिनि। सो इन करे मां इन मज़हबी रवादारी ऐं सेक्युलरिज़म ते हिकु पूरो मज़मून ठाहियो आहे। मिसालनि सां, आलमी उस्तादनि जे मिसालनि सां हिकु मज़मून ठाहे मां तव्हांजे आॾो उहो पढ़ी करे पेश करणु चाहियां थी। जीअं त मज़हबी रवादारी सेक्युलरिज़म हिकु बुनियादी हिकिड़ी पॉइंट आहे ऐं वक़्तु आहे थो ऐं अहम जोगो इहो हिकिड़ो मौज़ू आहे। मज़हबी रवादारी जेका असां हिन मुस्लिम रियासत, मज़हबी बुनियादनि ते ॿधल रियासत ऐं मदीना रियासत, इस्लामी जमहूरिया रियासत पाकिस्तान में जेका मज़हबी रवादारी परे परे ताईं नज़र कोन थी अचे, असल में ॾिसिजे त किथे बि नज़र नथी अचे। आसान लफ़्ज़नि में मज़हबी रवादारी जी तशरीह हिन रीति करे सघिजे थी त कंहिं बि मज़हब खे, कंहिं बि धर्म खे पंहिंजे मज़हब खां घटि या वधि न सम्झणु ऐं मज़हब खे माण्हू जो ज़ाती मसइलो ऐं मामिलो सम्झणु घुरिजे। कंहिं बि मज़हबी मामले में का बि मुदाख़लत न करणु आहे। इहा हिकिड़ी आसान तशरीह। इहा त थी वई मुंहिंजी मज़हबी रवादारी जी आसान तशरीह। पर जेकॾहिं सुठे तरीक़े ऐं तफ़सील सां मज़हबी रवादारी ते ॻाल्हायूं त सेक्युलरिज़म नज़रिए जे तहत यानी पॉइंट तहत मज़हबी रवादारी जी तशरीह खुलियल लफ़्ज़नि में करे सघिजे थी। या खणी ईअं चऊं त मज़हबी रवादारी खे असां ॿियनि लफ़्ज़नि में सेक्युलरिज़म चऊं था। सेक्युलरिज़म असल में जदीद सूफ़ीइज़म जो बुनियादी हिसो आहे ऐं मज़हबी रवादारी सेक्युलरिज़म नज़रिए ऐं सोच जो हिकु हिसो आहे। सेक्युलरिज़म हेठि ॾिनल बुनियादनि ते ॿधल आहे। बिना के रंग जे फ़र्क़ जे सभु रंगनि वारनि माण्हुनि खे हिकु जहिड़ो सम्झणु। नंबर ॿियो, बिना के नस्ल ज़ात कबीलनि जे सभिनी नस्लुनि
ज़ातुनि ऐं क़बीलनि जी क़ौम जी सभिनी फ़र्दनि खे हिकु जहिड़ो सम्झणु। नंबर 3, माण्हुनि जी ज़ाती ऐं शख़्सी मामलनि में का बि मुदाख़लत न करणु ऐं हर माण्हू खे सोचण ऐं ज़ाती तरक़ी लाइ ख़ुदि मुख़्तियार रखणु। नंबर 4 आहे आइनी, इख़लाक़ी ऐं क़ानूनी तरह क़ौम जे सभिनी फ़र्दनि खे बराबरी ॾियणु। नंबर 5, माण्हुनि जी सोचनि मथां को बि फ़िक्र या फ़लसफ़ो न मढ़णु। ऐं नंबर 6, क़ौम जे फ़र्दनि सां हिकु जहिड़ाई ऐं मसावत सां पेश अचणु। असल में मज़हबी रवादारी खे असां सेक्युलरिज़म जे नज़रिए में ॻोल्हे सघूं था। इन ई सेक्युलरिज़म जे नज़रिए तहत ई हलंदे दुनिया जे अज़ीम आलमी उस्तादनि कमु कयो ऐं क़ौम जी इस्लाह कई, जंहिंमें महात्मा गौतम बुद्ध, हज़रत ईसा, कन्फ्यूशन, श्री कृष्ण, बाबा गुरु नानक, सच्चल सरमद, शाह लतीफ़, मौलाना रूमी, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साईं GM सैयद। ॾिठो वञे त सेक्युलरिज़म जी प्रचार ऐं मज़हबी रवादारी जी इस्लाह जेतिरे क़दुरु सिंध धरती ते कई वई किथे न नज़र आई, जंहिंजी शुरूआति मोहिन जी धरती खां वठी पोइ शाह अब्दुल लतीफ़, सच्चल सरमद, मखदूम बिलाल, सूफ़ी शाह इनायत शहीद ऐं साईं GM सैयद शामिल आहिनि, जिन जी प्रचारक में जिन न सिर्फ़ लफ़्ज़ी इस्लाह कई पर अमली ज़िंदगी में बि इहा रवादारी कतब आणे तारीख़ में मिसाल बणिजी ॾेखारियो। ऐं हाणे अचूं था अरब जी सरज़मीन ते, त उते मज़हबी रवादारी जो क़याम कीअं थियो ऐं कीअं उहा अमल में आई। जीअं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बि जेके 1,24,000 नबी आया, उन्हनि पंहिंजी क़ौम जी ज़हननि जी इस्लाह कई, न कि सिर्फ़ु उन मज़हब खे मरण जी कोशिशि कई, हुननि इस्लाह कई। ऐं कॾहिं बि पंहिंजी सोच ऐं पंहिंजो नज़रियो पंहिंजी क़ौमुनि ते न मड़ियो, इस्लाही तबलीग कई ऐं उन सफ़र में उन्हनि नबियनि खे पथर हणी ज़ख़्मी बि कयो वियो ऐं खेनि ख़ानदाननि खे तरह तरह जूं अज़ियतियूं बि ॾिनियूं वयूं, पर पोइ बि कॾहिं बि उन्हनि ज़बरदस्ती पंहिंजे उसूल ऐं क़ानून ऐं सोचूं क़ौमुनि ते न मड़ियूं। इन खां पोइ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ ते था अचूं ऐं पूरी ॼमार जी तबलीग ते सरासरी सां नज़र विझूं था त मज़हबी रवादारी असांखे चिटी नज़र अची वेंदी, जेकॾहिं असां पाण करे जी पूरी ज़िंदगी खे ॾिसूं त आख़िर ताईं, जंहिंजो सबूत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी खुतबो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा हक़ जी प्रचार कई, सच जी प्रचार कई, बराबरीअ जी प्रचार कई, जंहिंमें वॾो इनकलाबी कमु इहो हुयो त औरतुनि खे हक़ ॾियण जो हुयो। उन ई अरबस्तान जे में जॾहिं औरतुनि खे दफ़नायो वेंदो, छोकिरियुनि खे मारे करे ज़िंदा दफ़नायो वेंदो, त इहो वॾे में वॾो हिकिड़ो इनकलाबी कमु हुयो। ऐं जिते औरतुनि ऐं छोकिरियुनि खे जीअरे दफ़न कयो वेंदो। मां सम्झां थी सेक्युलरिज़म जितां जेको बानी आहे, मज़हब जो बानी आहे, जंहिं सेक्युलरिज़म जे बुनियाद ते पंहिंजी प्रचार कई, उनखां त पोइ असांजा जेके उनखां पोइ आलिम आहिनि ऐं जेके हाणोकी मज़हब जी जेकी इस्लाम जी तशरीह कनि था, उते असां उन्हनि खे नथा अहमियत ॾेई सघूं, छो असांजे साम्हूं असांजे मज़हब जो बानी जी हिकिड़े अहिड़ी पूरी ज़िंदगी जेके रवादारी, बराबरी, औरतुनि जी बराबरी खे ख़ासि करे घणो ध्यानु ॾिनो। ज़ाहिद कसूर, सिंध सुजागी कराची डिवीजन जो मीडिया कोऑर्डिनेटर। अॼु जो प्रोग्राम जेको लेक्चर मज़हबी रवादारी ऐं सेक्युलरिज़म जो मक़सदु आहे सभिनी मज़हब जी रवादारी। ऐं मज़हब बाक़ी दुनिया में त मज़हब रवादारी आहे, छो त उते कंहिं बि हिकिड़े मज़हब जी का बि ताक़तवर न आहे। पर जिते बि मज़हब लश्करी सूरत वरिती आहे उते इंतिहा पसंदी थी आहे। सिंध में हाणे इन जी सूरत हाल आहे त हिते जेको लश्करी सूरत आहे उहो इस्लाम लश्करी सूरत वरिती आहे ऐं आए ॾींहुं सिंध जे हिंदुनि ते मंदरनि ते भेंड लॻी पई आहे। माना जेको कहाणी कल्ह लाइ टियों ॾींहुं बि माना मियां मिठो नई छोकिरी मुस्लमान इन खे ॼाण हिकिड़ो ठीको मिलियल आहे, हर महीने हिकिड़ी हिंदू छोकिरी मुस्लमान करणी आहे। पर रुगो सिर्फ़ु न्याणियूं मुस्लमान खे मज़हब थो वधाए, छोकिरो को मुस्लमान कोन थो थिए।
माना मज़हब जिथे बि लश्कर वरितो आहे, जिथे बि ताक़त वरिती आहे, उते इंतिहा पसंदी हुन कई आहे, भले कहिड़ो मज़हब हुजे। बाक़ी दुनिया में इस्लाम जी एॾी माना इजारादारी न आहे। बाक़ी दुनिया में जेको सेक्युलरिज़म आहे, बाक़ी दुनिया जी बराबरी करे थो। वरी इंडिया में वञो, उते हिंदुनि जी इजारादारी आहे, लश्करी सूरत आहे, फ़ौज आहे, उते उन्हनि जो गठजोड़ आहे, उते वरी ॿियनि मज़हबनि सां ज़ुल्म आहे। मक़सदु हाणे अरब रियासतूं न, उते कंहिंखे कंहिं बि गैर मज़हब वारे खे कंहिं चमाड़ कान थी लॻे, छो त पूरी दुनिया जो उते फोकस आहे, पेट्रोल आहे वग़ैरह सॼी दुनिया जी नज़र आहे। ऐं उहो बड़ी का बि सूरत हाणे वेझड़ में 2-3 महीने पहिरीं जी ॻाल्हि आहे, उते माना हिकिड़ो दुनिया जो वॾो में वॾो मंदरु अॾियो वियो आहे, दुबई में या सऊदी अरब में। पर असां वटि मियां मिठू जहिड़ा आहे न, आए ॾींहुं माना मंदरनि मस्जिदनि ते हिकिड़ो टारगेट रखियो अथनि, मंदर बि ठाहिणो आहे ऐं छोकिरी बि खणणी आहे हिंदुनि जी। हिते उनखे इहो आहे हिननि खे लश्करी सपोर्ट आहे, हिकिड़ी ताक़तवर लश्कर जी आहे, ताक़तवर ग्रोह जी आहे। हिते हुन मज़हबी ॾाढु ज़रूरु आहे इस्लाम जे नाले में। सही सिधी ॻाल्हि आहे त माना रुॻो हिंदुनि छोकिरियूं तव्हांखे अगवा करणियूं, मुस्लमान करणियूं, बाक़ी छोकिरनि खे तव्हां मुस्लमान छो नथा कयो, त उन में सवाबु कोन्हे छा? छोकिरनि खे मुस्लमान कयो, इस्लाम वधायो। हिते इहो ज़ुल्म आहे सिंध में। असां वटि जेको मज़हबी इंतिहा पसंदी न आहे, पर मज़हबी दहशतगर्दी आहे साईं सिंधी ॾाढा। सिंधी जेके आहिनि पुराणा असूल का उन्हनि जे घरनि ते ॻोठनि ते हमला कयो, कारोबार अञा खसियो, पैसा कयो, जीअं था लॾनि ऐं सिंधी क़ौम विराइजे ऐं नवां मुस्लमान खणी उन्हनि जे जॻहियुनि ते सेटल कयो। 47 ॾिसो तव्हां हितां सिंधी माण्हुनि खे भॼाया आहिनि। सिंधी माण्हुनि जी सूरत हाल छा आहे? कराची में अक्सरियत हुई, कराची अमुन जो, त हिते अतिर सां रस्ता धोता वेंदा, अॼु रत सां रस्ता धोता था कराची में। इहा असांजी मज़हबी जेको ॾाढ ऐं दहशतगर्दी जो असांखे सिलो आहे। असां इन पूरी मज़हबी ऐं दहशतगर्दी मियां मिठू जे अमलनि खे कंडम था कयूं। इहा मज़हबी दहशतगर्दी आहे, इनखे पूरी लश्करी सपोर्ट आहे। जेको लश्कर ॾाढो आहे सिंधी माण्हुनि मथां हमले वारा कब्ज़ो आहे। त सिंधी माण्हू जेके कारोबारी आहिनि, जेको मिडिल क्लास आहे, उहो मुकमल तरह हिनखे ख़तमु करणु था चाहिनि। सिंधी माण्हू हिते माना हिकिड़ो कारोबार ॿिन्हिनि में आहे, हिकिड़ो हारी आहे, उहो छा करे सघनि, उहो कुझु बि न करे सघनि। इन्हनि जो मक़सदु इहो आहे। त असां हाणे इन शइ खे ख़तमु कीअं कयूं? मां इहा ई पॉइंट रखंदुसि, सिंध जा जेके आहिनि सेक्युलरिज़म मौलवी या हाफ़िज़ सिकंदर तुंहिंजो थियो, अज़ील अबोयो थियो, हाफ़िज़ निज़ामणी, इन्हनि जेके मैदान में हाणे लहणु घुरिजे। इन जे हाणे कालमनि या हवालनि सां या मज़हब खे तनक़ीद करण सां कुझु कोन्हे। अगरि हाणे सिंध खे बचाइणो त माना घड़ घुरनि खे सूफ़ीज़म खे हर प्रोग्राम करिणो पवंदो। हाणे त माना इन 4-5 माण्हुनि खे वफ़्द वटि हिकिड़ो मियां मिठू इलाइक़े में प्रोग्राम करणु घुरिजे, तॾहिं मज़हबी इंतिहा सां शिकस्त ॾेई सघंदो आहे। जीअं सिंध जीअं असांजी फ़क़ीर जबल सिंधी। हाणे जीअं अधी ॻाल्हायो ऐं साईं जिन ॻाल्हायो, कुझु ॻाल्हियूं साईं, कुझु ॻाल्हियुनि सां मां मुतफ़िक़ न आहियां। पहिरीं ॻाल्हि त मज़हब जी ॻाल्हि आहे जेका, हाणे हिंदू मज़हब में छा उते उन्हनि वटि कटरपणो न आहे? उन्हनि वटि हिकिड़ा चवनि था असां अछूत हूं, ॿिया ॿियनि खे घटि था सम्झनि। ईअं मुस्लमाननि में बि आहे, माफ़ु कजो, मुस्लमान जेके आहिनि उहे बि पंहिंजे पाण खे हिकिड़ा चवनि था असां वधीक मुस्लमान उहो नबी जे ख़ानदान ताईं वञी पहुचनि था, ॿियनि खे चवंदा हे घटि आहिनि या हे हीअं आहिनि। त ऐं ॿियो जेको छोकिरनि वारो ख़ासि तौर ते साईं जिन ज़िक्र कयो, त कुझु ॻाल्हियूं त सही आहिनि, पर असुल में ॻाल्हि इहा आहे त हाणे उहे छोकिरियूं त वञनि थियूं न उते, उनखे ज़ोरी त घरां केरु कोन थो खणे। कुझु त घर वारनि जो बि जेको आहे उन्हनि ते कंट्रोल न रहियो। अॼु मूं हिकिड़ो हुन ते पढ़ियो, कंहिं हिंदू लिखियो त असांजो बि इन में कसूरु आहे। असां पंहिंजे नियाणियुनि खे मोबाइलूं वग़ैरह सॼी राति जेके पैसनि वारा आहिनि घरनि में वेठियूं, उहो उन जे करे उन सां बि थी वञनि थियूं। त माना रुॻो कंहिं ॿिए ते तनक़ीद करण खां पहिरियां कुझु असांखे बि पाण खे कुझु करणु पवंदो। बाक़ी मज़हबी इंतिहा पसंदी आहे, उनजा असां कल्ह बि ख़िलाफ़ हुआसीं, अॼु बि ख़िलाफ़ आहियूं। पर इहा ॻाल्हि आहे त सिर्फ़ु असांजे मज़हब में इंतिहा पसंदी आहे, ॿियनि वटि न आहे। ईअं ॿियनि वटि बि आहे, हिंदुस्तान में मज़हबी इंतिहा पसंदी न आहे, ईरान ऐं सऊदी अरब में इंतिहा पसंदी न आहे, इसराइल में इंतिहा पसंदी न आहे, जिथे किथे इंतिहा पसंदी आहे। सिर्फ़ु असां सिंध में इंतिहा पसंदी न आहे। असां वटि न हुई, पर हाणे जो असां वटि मरी वई आहे या मोकिली वई आहे, त उन खे असांखे ख़तमु करण जे लाइ कुझु करिणो पवंदो। सभिनी जी थी करे कुझु करिणो पवंदो, जेकॾहिं न त सिर्फ़ु
हो हीअं हो हीअं हो हीअं त इहे त पोइ सिर्फ़ु ड्रामा आहिनि ऐं सिर्फ़ु हाणे मुस्लमान खे एॾो हुजनि त इहे हीअं था कनि या मियां मिठू करे थो या सरहंदी करे मां मियां मिठू जो बि ख़िलाफ़ु आहियां सरहंदी जो बि ख़िलाफ़ु आहियां पहिरीं ॻाल्हि पर कुझु असांजा बि दोस्त जेके आहिनि उहे आहिनि ऐं कुझु असांजा मौलवी हज़रात बि आहिनि हे जेको असांजो फुलहरी जो वाक़ियो आहे इहो बि हाणे मौलवी त पंहिंजे पाण खे बचायो सिर्फ़ु मस्जिद मां ऐलान कयो आहे हिन सां असांजो वास्तो कोन्हे पर शुरू में बाहि त मौलवी लॻराई न जेकॾहिं न वञी हुनखे चंबा हाणे या डॉक्टर खे दुकान ते त मसइलो थिए ई कोन आहे दुकान ते वञी हुनखे चंबा ऐं उन खां पोइ भलवाई बि अची विया हलिया पोइ थियो मसइलो मौलवी त हाणे आज़ादु करे पर हुनजो त नुक़सानु थी वियो पोइ असांजी इहा ई राय आहे वधीक GSM जी लतीफ़ रिजूमल सिंध सुजागी फोरम मेंबर असांजा सीनियर दोस्त आहिनि असां हुननि जो ॿुधंदासीं राय हुननि जो ॿुधंदासीं वरी अब्दुल लतीफ़ मेमन सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न जनरल सेक्रेटरी अॼु जो मौज़ू आहे मज़हबी रवादारी जीअं त मारी छोकिरी हवाला ॾिना त सभिनी मज़हबनि में रवादारी वारो अनुसर आहे असां सिंधी माण्हू त रवादार रहिया आहियूं सिंध मज़हबनि जी माउ रही आहे कंहिं ॾाहे जो लफ़्ज़ आहिनि त सिंध मुक़दस अक़ीदो ईमान आहे सिंध इंजील बि आहे गीता बि आहे क़ुर बि आहे ऐं कुझु टाइम अॻु असांजा माण्हू या हिंदू हेॾां ओॾे लाल मां निकिरी मंदर मां निकिरी मस्जिद में हलिया वेंदा गेट हिकिड़ी त माना एॾी रवादारी तव्हां सचल साईं दे आओ करे सवन जे तादाद में हिंदुनि जूं क़बरूं आहिनि हुते मोमिन फ़क़ीर सूफ़ी शाहनाज़ सां गॾु सुतो पियो आहे भिटाई सां गॾु कहिड़ो आहे साईं मदन सुतो पियो आहे सचल हिन शइ जी मुखालफ़त थो करे ॿुढल थो करे चीज़ल थो करे शाह फरीदन थो करे त असां त मिज़ाजनि तबियतनि सोचनि रवैयनि किरदारनि अमलनि में रवादार आहियूं मुनपसंद आहियूं सिंध मोहबतनि जी माउ आहे सिंध इंसाननि जी माउ आहे सिंध मज़हबनि जी माउ आहे साईं अतामद मम्बरे किताब लिखियो आहे त सिंध मज़हबनि जी माउ इहो मञिणो पवंदो त हीअ रियासत जेका मज़हब जे बुनियाद ते ठही आहे छा भूरे बेल जो वाक़ियो थियो बदीन में गोलारची में छा फैसलाबादी मुला न हो मां चैलेंज थो कयां त रसूल बाग जेॾी महिल मुसलमानी नज़रे जी दावा कई जिदोजहद कई त आया उते जेके यहूदी आहे ईसाई हुआ या ॿियनि मज़हबनि जा उन्हनि जे मुक़ामनि खे दीवार ॼाराई पर हाणे सिंधी माण्हू पंहिंजे मुक़ामनि खे दीवार थो ॼाराए त इहा मज़हबी इंतिहा पसंदी न आहे उनखे क़बर मां कढी जंगुनि में टोड़ो विझी छिकियो थो वञे त इहा रियासती जेका मशीनरी आहे उनजो हथु आहे ऐं सिंध में जेका रवादारी आहे मोहबत आहे ॿुधी आहे भाईचारो इताद आहे ऐं ॿुधी छॾियो जेके जेके सिंध में मज़हबनि जा माण्हू आहिनि उहे असांजो वजूद जो हिसो आहिनि इहे असां भाई बांह कटे नथा सघूं मज़हब मटाए सघूं था सिंधो केतिरा ई मज़हब मटाया आहिनि पर असां सिंधियत जो चोको न लाथो आहे पाजामो न आहे लाथो वक़्त ऐं हालातुनि तहत मां चैलेंज थो कयां त अॻिते हली वरी ॿिया नज़रिया ईंदा छा साईं जेम्स शहर खे नथा मञूं साईं चयो आहे न साईं चयो आहे न त वक़्त ऐं हालातुनि तहत जेका तब्दीली अचे थी उन तां फेस न कंदो त खाई खॾ में किरंदव अॼु जेको साइंसी नज़रिया मज़हबी नज़रिए खां क्रॉस करे मां चैलेंज थो कयां कल्ह मज़हब चए पियो त फोटू न कढायो
अॼु मुलनि जो 10-10 फुट 15-15 फुट दीवार ते तस्वीरूं लॻी पियूं आहिनि हेॾे ॾाढे सां। छो था फोटू कढाइनि? मज़हब में मना हुआ। मौली साहब ॿेर वारो अब्दुल करीम जिंदगी में पासपोर्ट ते फोटू न कढाए सऊदी न वियो। चैलेंज थो कयां त मां फोटू कढायां। फोटू बिदत आहे। काश हिन तरह में हुजे हा त ज़ाल पंहिंजो मुड़ुस बि न करे सा, खानदान मां कटिजी वञे हा। त वक़्त ऐं हालातुनि जी तक़ाज़ा आहे। साइंसी नज़रियो आहे, जिद्दत आहे, तब्दीली आहे। उन तब्दीली सां, उन नज़रिए सां, उन सोच सां, उन वक़्त ऐं हालात सां न हलंदासीं त खाई खॾ में किरंदासीं जितां निकिरी न सघंदासीं। ऐं नज़रिया मट वारा काई मुक़दस शइ कोन्हे। ऐं हुनखे उहो बि कहिड़ो आहे छो शर्त या त उहो असांजे हक़ में हुजे, भलाई में हुजे, बहितरी में हुजे। असीं अचो 70-80% साइंसी नज़रिए ते पिया हलूं। अॼु इस्लामी बैंकियूं लिखतियूं आहिनि, 22% व्याज थी वठे इस्लामी बैंक। आम बैंकूं 18% थियूं वठनि, 16% थियूं वठनि। छो? उते माण्हू इन्वेस्ट छो थो करे? उहे व्याज छो था रखनि? नालो इस्लाम जो आहे। वक़्त जी ज़रूरत आहे। इन्वेस्ट कीअं कंदा? वण जो वापार कीअं कंदा? कारोबार कीअं कंदा? मुला उते कन्वर्ट पिया थियनि। हूअं आहे अल राशि अल मुर्तशी कलाम मा फिनार जनम, रुश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जनमी आहिनि। अॼो को मुलो फतवा थो त ॾींदड़ जाइज़ आहे, वठंदड़ नाजाइज़ आहे। छो तरमीम कयूं? पुराणे फ़ैसिले खे छो रद्द कयूं? वक़्त ऐं हालातुनि जी तक़ाज़ा आहे। त इहा पंहिंजे ज़हन मां हवाए कढी छॾियो। असां रवादार आहियूं। ॿी हिकिड़ी दोस्त पॉइंट उथारी त सिंधी माण्हू तव्हां ई शायदि त सिंधी माण्हू हिन अहिड़े हालातुनि में विड़े थो। उन जा सबब के ॿिया आहिनि। ऑलरेडी इख़्तिलाफ़नि जा सबब कहिड़ा? नाइंसाफ़ी। वॾे में वॾा वाक़िया पुट ऐं पीउ जे दरमियान था थियनि। वॾे में वॾा वाक़िया भाणे जे मामे जे दरमियान था थियनि। वॾे में वॾा वाक़िया चाचो भाटे में था थियनि। केॾा क्लोज़ रिश्ता आहिनि। सबब त मालूम कयो। सबब छा आहे? सबब नाइंसाफ़ी आहे। शहूरी दौर आहे। माण्हू सां थिए थो बर्दाश्त नथो करे। भाणे जो मामे खे क़तल थो करे वञे। केॾो प्यारो रिश्तो आहे। उन जा सबब नाइंसाफ़ी ते ॿधल आहिनि। पुट बि थी क़तल कर। उन जा सबब वरी ॿिए रुख में था वञनि। असां में अहसासु आहे पर हालातुनि एॾो तंग करे छॾियो आहे। नाइंसाफ़ी एॾियूं वधी वियूं आहिनि। उन नाइंसाफ़ी ते कंट्रोल नथो थिए। उन जे बावजूदि इहे अमल थियनि था। ऑलरेडी माण्हू जेॾी महिल निकिरे थो उहो रियासत जे अताब में, बिजली गैस जे अताब में, गटर लाइन जे अताब में, रोज़ी न मिलण जे अताब में, उहो गम, गुस्सो, ॾुख, तकलीफ़ आंजो ऑलरेडी उन जे ज़हन में दफ़न थियल आहे। पोइ उहा कीअं हारे? उहो कमज़ोर माण्हू ते हारे थो। कमज़ोर पाड़ेसरी हुजे या कमज़ोर उन ज़ाल हुजे या कमज़ोर उन जे घर जो को भाती हुजे। इन तरीक़े सां पंहिंजी उहा माना कावड़ ख़ारिज करे थो। उन जो सबबु जेको साईं सवाल कयो त उन जो सबबु नाइंसाफ़ी आहे। असां में समाज में पुराणे टाइम में समाज असांजे बैलेंस में कंट्रोल में हुयो। पहचातियूं हूंदियूं, महले पहचात हूंदी, घर जी पहचात हूंदी, ज़ात जी पहचात हूंदी, चङ मठाई हूंदी, उते फ़ैसिला थींदा, पीर मीर हूंदो। इंसाफ़ जी तक़ाज़ो ख़तमु थी वई आहे। जंहिंजे करे समाज में इंतजार जो फैलाव आहे। उहो गम गुस्सो माण्हू खे कढणो आहे। उहो मुस्तक़िल तौरु नथो रखी सघे। पोइ उहो कंहिं किथे कमज़ोर माण्हू ते हारे थो। उनजो सबबु इहो आहे। बाक़ी असीं मज़हबी तौरु रवादार रहिया आहियूं। हाणे जेको मुलज़म आहे उनखे रियासत जे तरफ़ां एजेंडा मिलियल आहे। अॼु मां चैलेंज अॼु त हीअ बि चैलेंज कयां थो त सूफ़ी शाह इनायत जी जेका खेड़े सो खाए तहरीक हली
उन टाइम में बि त टैक्स भरे पई न सिंध मुगलनि खे अरगुननि खे, तॾहिं नारो लॻो न जेको खेड़े सो खाए, बाबा टैक्स छो भरियूं, पीरनि मीर जागीदार जनरलनि खे ऐं ॿाहिरि मुल्कनि जे माण्हू खे छो ॾियूं। अॼु उहे गादीनि जा मुतवली वाली वारस किथे आहिनि? अॼु उहो सचलाई गादी जो वाली वारस किथे आहे? जेकी हिन दौर में अहिड़ी टेक्नोलॉजी जे दौर में ऐं टेक्निक जे बुनियाद ते नाइंसाफ़ी बि थिए सिंधी क़ौम सां, अॼु भिटाई जा वाली वारस किथे आहिनि? छा उन्हनि जी धरती न आहे, उन्हनि जो वजूद न आहे? साईं हुसैन शाह वारो मसइलो थियो, इख़्तिलाफ़ आहे। साईं हुसैन शाह चए थो मुंहिंजो नानो नबी आहे, मुंहिंजो बाबो अली आहे, मां हुसैन मुंहिंजो भाउ आहे। ठीकु आहे, तूं सभु कुझु आहे, असां मञूं था, पर हितां जो तूं 7 लख माण्हू तुंहिंजो मुरीद आहे। सुवाल आहे तोखां त सऊदी जो माण्हू तोखे पहिरें पवे थो जंहिंखे नानो बाबो थो सॾाए? वरी बि इज़त त हितां जो माण्हू थो तुंहिंजी करे। भला सुवाल आहे त उन माण्हू खे तो कॾहिं मिंड आंगुरनि जो हथु ॾिनो आहे? ॼण कुतो पहिरियों? सुवाल आहे हिननि खां बुज़ुर्गनि खां, छा तुंहिंजो हिन धरती सां रिश्तो ई कोन्हे? तूं हिन में दफ़न न थींदे? तूं हिन जो नथो खाए, हिन जो नथो पढ़े, हिन जो नथो पीए? वॾी मुनाफ़िकी आहे, इंटरनेशनल मुनाफ़िकी आहे। मज़हब विरहियल आहे, तव्हां सां कोन्हे। चंद ज़हन हो, पाण खे कंट्रोल में रखो, जिदोजहद जा ॾांव सिखो। जे इनकलाबी सॾायो था, न त पोइ घरऊं न निकिरो। असूलनि जी पासदारी कयो, टाइम जी पासदारी कयो, जदोजहद जी पासदारी कयो। वक़्त ऐं हालातुनि ते क़यादत जो आर्डर अची वञे, उते जल्दी पहुचणो आहे। मौजू तंहिंखे चवे थो न, असां उन मैदान में कुॾी न पवंदा त ॿियो केरु ईंदो? जंहिं सम्झो आहे सो ई लोड़ींदो, जंहिंजे ज़हन में पॼ रहे उहो ई लोड़ींदो। जीअं तव्हां सिंध जी क़ौमी ग़ुलामी खे सम्झो आहे, तव्हां वटि अहसासु आहे, तव्हां ई लोड़ींदव, तव्हांखे ई करिणो आहे। मेहरबानी। गुलज़ अल्लाह को मरकज़ी प्रेस तर्जुमान सिंध उजागी फोरम। दोस्तों, हिन काइनात में सिंध धरती सदियुनि खां रिवायतुनि जी अमीन ऐं रवादारी जो रूह रही आहे। बुनियादी तौर ते लफ़्ज़ रवादारी सेक्युलरिज़म, को एक्सटेंस ऐं इंटरफेयर डिसिप्लिन जो हिकिड़ो नालो आहे। जॾहिं असां सिंध जे तारीख़ी रिवायतुनि जी ॻाल्हि था कयूं त सिंध सदियुनि खां बिना रंग, नसुल, ज़ात, पात जे हीअ धरती सिंध हुई ऐं हिन में रहंदड़ ऐं आबाद थींदड़ माण्हू सभु सिंधी माण्हू हुआ। बदनसीबी इहा आहे त हिन धरतीअ जी ख़ुशहाली खे ॾिसी जॾहिं धारियूं क़ौमियूं आयूं त उन्हनि नफ़रतुनि जा ॿिज छटिया। हिन धरतीअ ते पहिरियों वार जेको आहे सो जेके आर्या ऐं अण आर्या जो जेको आहे फ़र्क़ु जंहिंमें ज़ाहिर थियो त उन्हनि ज़ात पात जो हिकिड़ो सिस्टम रखियो, जंहिंमें ऐं उहो सिस्टम अञा ताईं असांजे हिंदू मैथोलॉजी मिले थो। बुनियादी तौर ते सिंध खे जॾहिं असां मज़हबनि जी माउ चऊं था त 4 वॾा दुनिया जा मज़हब जिन जो उन सिंध ते असरु आहे, उन में आउं त सम्झां थो त सिंध जो जेको बुनियादी तौर ते मज़हब आहे उहो मज़हब बिना कंहिं जीत जणे के माण्हूअ खे जेको रवादारी जो जेको मज़हब उहो आहे बुद्धिज़म त बाद में आहे, हिंदुइज़म, बुद्धिज़म ऐं 4 मज़हब आहिनि। हाणे मूंखे नालो विसरे थो। बहरहाल उन मज़हब में इहो आहे त माण्हू वाट ते बि कपिड़ो ॾेई हलंदा हुआ त कोई जीत न अचे। जैनिज़म ऐं उन जा आसार असां वटि मौजूदु आहिनि। ऐं उन जैनिज़म में पेरो ॻाढ़ा करे हलंदा हुआ त कोई जीत ॼणियूं न लताड़िजे। एतिरे क़दुरु जो हू फ्रूट खे बि काती इस्तेमालु न कंदा हुआ। त इहो असुल में हिकिड़ो
अमुन प्यार मुहबत भाईचारे जो दर्स हो जेको सिंध सदियुनि खां ॾींदी अचे पई। पर जॾहिं इहे जेके असां सूर तकलीफ़ूं ऐं ॾिसूं पिया माण्हुनि में नफ़रतूं इंतिहा पसंदी, इहा आउं सम्झां थो त दुनिया में 4 वॾा मुल्क आहिनि जेके मज़हब जे बुनियाद ते ठहिया आहिनि। उन में पाकिस्तान बि शामिलु आहे, इसराइल बि शामिलु आहे, सऊदी अरब बि शामिलु आहे, ईरान बि शामिलु आहे, जिन मज़हब खे हिकु टूल तौरु इस्तेमालु करे दुनिया में दहशत ऐं वहशत जो राज क़ाइमु कयो आहे। पाकिस्तान आउं सम्झां थो त ग़ैर फितरी मुल्क आहे ऐं हीउ जेको ॿिक़ौमी नज़रिए ते ठहियो आहे, इहो ॿिक़ौमी नज़रियो बि माण्हूअ खे माण्हूअ सां विढ़ाइण जी ॻाल्हि आहे। बुनियादी तौर ते इहो 1905 में लॉर्ड क्रेसन, मुस्लिम लीग त बाद में ठही, उन में लॉर्ड क्रेसन जेको आहे सो बंगाल में इहो फार्मूलो अपनायो, हिंदू ऐं मुस्लिम खे अलहद कयूं ऐं उन खां पोइ अॻिते हली जेके आहिनि से माण्हू ॾाढा इस्तेमालु थिया ऐं उन्हनि जेको आहे सो रंग नसुल ऐं मज़हबनि जे बुनियाद ते माण्हुनि खे विरहायो ऐं उहा वेड़ अॼु ताईं हले थी पई। सिंध हाणे असांजे वेझर में असां बि सिंध खे ॾिसूं पिया त असां ॻोठाणा माण्हू आहियूं, उते असां वटि सभिनी मज़हबनि जा माण्हू रहनि था, पर असां अॼु ताईं उहो फ़र्क़ु न करे सघिया आहियूं त बाबा ही को भील आहे, को बागड़ी आहे, ही को ॿी ज़ात जो आहे। असां त वॾनि खे इहे ॾिठो त असांजे वालिद कंहिं कोलीअ खे पंहिंजो भाउ करे छॾियो ऐं आउं कसम खणी थो चवां त अॼु बि असां हुनखे सौटु चवंदा आहियूं। कंहिं बागड़ी जे घर में ॾुख सुख, असांजूं त शादियूं ग़मियूं ईदूं बरादूं सभु गॾु आहिनि, पोइ डफेर किथां आयो? इहो डफेर हिन मज़हब जे नाले ते क़ाइमु थींदड़ हिन स्टेट क़ाइमु कयो आहे जंहिं असांजे सॼी सिंधी क़ौम खे विढ़ायो। ज़िया जे दौर में ज़ातियुनि जे बुनियाद ते असांजी क़ौम खे विढ़ाए छॾियो। इहे लाखा सूझनि, हीअ जोया सूझनि ऐं इहो अॼु ताईं। हाणे वरी अञा हिंदुनि में अॻे ई डायवर्शन हुई अछूत इन वारी, उनखे हाणे वरी दरावड़ ऐं फलाण, इहो अञा ताईं सिंधी क़ौम खे माना विराइण जी ॻाल्हि आहे। त इहे हा असल में इहे जेके आहिनि, आउं सम्झां थो त जेको असां अॼु रवादारी जो ॻाल्हि था कयूं त इहो साईं जीएम साहिब जे फ़िक्र जो हिकिड़ो बुनियादी नुक़्तो आहे। ऐं 1952 में वियाना कॉन्फ्रेंस में इन जी रवादारी जी, अमुन जी, इंसानियत जी ॻाल्हि कई हुई ऐं मज़हबनि खे निंजो हुई त बाबा ही जेको मज़हबनि जी आड़ वठी तव्हां हलो पिया, इहो सुभाणे हिन सॼी दुनिया में डफेर पैदा कंदो। त असांखे बि अॼु उन सैद जे फ़िक्र खे संभालींदे मुहबत, अमुन ऐं इंसानियत जे प्रचार कोएक्सिस्टेंस, हिक ॿिए जे जेको आहे सो बर्दाश्त खे सिखूं ऐं अमुन ऐं जेको सिंध जो रिवायती जेको तक़दुस आहे उनखे अॻिते वधायूं, उन पैगाम खे वधायूं। ऐं सम्झां थो सिंध में जेको हीअ मज़हबी रवादारी जी ख़तमु थियणु आहे, उन में आउं क़ौमी तहरीक खे बि ॾोह ॾियां थो त उन क़ौमी तहरीक जेको आहे सो पंहिंजो बाक़ाइदे जेको कमु न कयो आहे, ॻोठनि में न वञणु ऐं उन्हनि जो पोइते हटणु बि इहे मुलाज़म मज़हबी दहशतगर्दी जो सबबु बणियो आहे। उन करे असांखे पंहिंजूं सिफ़ूं दुरुस्त करणु घुरिजनि। असांखे सिंध जी अज़ली रूह उन फ़िक्र खे अॻिते वठूं पवंदो त असां आउं सम्झां थो त इहे मज़हबी रवादारी, अमुन, मुहबत, इंसान दोस्ती वरी ईंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, परवेज़ रिंद, एक्सप्रेस न्यूज़ बेसिकली उते मां जॉब कंदो। टॉपिक जेको तव्हां रखियो आहे सेक्युलरिज़म जे हवाले सां, रवादारी जे हवाले सां, काफ़ी दोस्तनि पंहिंजा वीचार वंडिया हिन हवाले सां। ॾिसो बेसिकली बुनियादी ॻाल्हि छा आहे, इट्स माई पॉइंट ऑफ व्यू त जेॾीमहिल बि असां कंहिं ते तनक़ीद कंदा आहियूं, चाहे मज़हबी हुजे, कहिड़े हवाले सां हुजे, जीअं भाऊ ॻाल्हि कई त फलाणी जाइ ते न आहे इंतिहा पसंदी, फलाणी जाइ ते न आहे इंतिहा पसंदी। मां तव्हां खां थो पुछां, छा असां जेकी असांजो जेको तबिक़ो असां में न आहे इंतिहा पसंदी? असां पाण एक्सट्रीम ते आहियूं। मुल्ह फलाणी ईअं चयो, मुल्ह फलाणी ईअं चयो, फलाणी ई दावा कयो, फलाणी ई दावा कयो, त वेर वी आर एक्सटेंडिंग राइट आहे। असां पाण उन्हनि खां 4 क़दम अॻिते आहियूं। असांजी जेका दावा हूंदी हमेशह फलाणे मुल्क खे हिन कयो, हर चो हिन जे ख़िलाफ़ु एहतिजाज कयूं, फलाणे कॾहिं बि असां हिन चयो हिन ईअं चयो आहे। ऐं जो प्रॉपर असांजे क़ौम या सिंध जी मफ़ाद में जेको हुनजो सॉल्यूशन आहे उहो ई हूंदो। मूंखे हिकिड़ो तव्हां ॿुधायो कंहिं न चयो आहे? रियाज़ चांडे ऐं हिननि जो मामिलो थियो, असां हिन जी साइड, तव्हां हिन जी साइड, बट वॉज द एक्चुअल पॉइंट त उनजो सॉल्यूशन प्रॉपर ऐं हिकिड़ो फॉर लॉन्ग लास्टिंग सॉल्यूशन छा हूंदो? ईअं न जस्ट ठीकु आहे थी आहे, या हिन पंहिंजा दलील न, हुन पंहिंजा दलील न, मां पंहिंजी जाइ ते आहियां, मां बि हिकिड़ी एक्सट्रीम ते आहियां ऐं हू ॿी एक्सट्रीम ते आहे। इन बिटवीन केरु बि कोन थो अचे।
सभु एक्सट्रीम ते वेठा आहिनि त ॿियनि खे टारगेट करण खां अॻु में वी मस्ट लुक इन टू आवर सेल्फ त असां किथे बीठा आहियूं पहिरीं जेकॾहिं असां पंहिंजा रवैया दुरुस्त कंदासीं पहिरीं जेकॾहिं असां पाण मां एक्सट्रीमिज़म जेका आहे उहा ख़तमु कंदासीं त ॿिए कंहिंखे असांखे चवण में आसानी थींदी पहिरीं ॻाल्हि उन खां पोइ साईं गुल हसन लाखे जेका ॻाल्हि कई आहे त क़ौमी तारीख़ जो ॾोह आहे हिन में या क़ौमी तारीख़ जेका इन्वॉल्व उन ते असां जेको अमल खणी था सघूं सिर्फ़ु आङुर कोन था खणी सघूं असां टोटली रिस्पॉन्सिबिलिटी हुनखे ॾेई था सघूं वजह इहा आहे तहरीक जो मक़सदु ई हूंदो आहे माण्हुनि सां गंढा पारो तहरीक उहा आहे कोन जंहिंमें तव्हां माण्हुनि खां परे हुजो मूंखे तव्हां हिकिड़ो कमु ॿुधाए त फलाणी असांजी क़ौमी तारीख़ जेके 50-60 धड़ा आहिनि फलाणे धड़े फलाणे ॻोठ में वञी करे माण्हुनि में एजुकेशन जे हवाले सां हिकिड़ी अवेयरनेस ॾिनी हिकिड़ो प्रोग्राम मूंखे तारीख़ में खणी ॾेखारे था नो बडी इज़ इन दैट रीज़न छा आहे त असां ठलूं जेके हबोशूं आहिनि उहे हण में पूरा आहियूं फलाणे धरणे जी कॉल ॾिनी हुते पहुची वियासीं फलाणे हीअं चयो हुते पहुची वियासीं विदाउट कंसर्निंग एनीथिंग त असांजी जेका जेको पॉइंट आहे कंहिंखे या हिकिड़ो लॉन्ग लास्टिंग जी मथे सॉल्यूशन छा हूंदो त मुंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां इहा आहे हींअर जेका करंट सिचुएशन आहे रवादारी बिल्कुलु हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे हर शइ पॉज़िटिव आहे बट वन एंड ओनली सॉल्यूशन हर शइ जो हूंदो आहे जीअं कंहिं चाइनीज़ आई थिंक नोबल प्राइज़ जो माणियो उनजो चवणु हुयो त इफ़ यू आर प्लानिंग फॉर द 1 year then sow rice if you are planning for the 5 years then plant a tree but if you are planning for the 100 year then educate the nation मतलब एजुकेशन जी एॾी अहमियत हूंदी आहे जेकॾहिं असां पंहिंजी तइलीम खे कुझु पंहिंजी जेका नस्ल आहे उनखे कुझु बि न ॾियूं सिर्फ़ु वञी करे तइलीम उन्हनि खे ॾेई छॾियूं सिर्फ़ु उन्हनि खे चवंदो आहे हीउ तव्हांजो रस्तो आहे ऐं करंट जेका छो जो ईंदड़ जेका आहे ॾिसो जंग आहे या ईंदड़ जेका नस्ल जेका बि तरक़ी कंदड़ क़ौम आहिनि उहा ई क़ौम हमेशह लॉन्ग लास्टिंग उहा ई क़ौम बीठी हूंदी जंहिं वटि तइलीम जो हथियार हूंदो माण्हुनि खे तव्हां शौर ॾेई छॾियो उनखे पाणे मज़हब मां उजाण छॾाए वेंदा असांखे हर कंहिंजे कन मां वठी करे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे त हिन जे पोयां न लॻे हिन जे पोयां न लॻे वाई शुड बी त उहो पाण पढ़े उनखे शौर ॾिजे उनखे तइलीम ॾिजे मुंहिंजे ख़्याल सां असांजो जेका इख़लाक़ी ज़िम्मेवारी क़ौमी ज़िम्मेवारी ऐं जेकॾहिं असां सुजाग जेके फ़र्ज़ सम्झूं था मुआशिरे जा पंहिंजे पाण खे इहा आहे घटि में घटि जेका एतिरो असांजो वस न आहे त सिंध जे कुंड कुर्छ में वञूं एटलीस्ट पंहिंजे पाड़े में पंहिंजे ॻोठ में तइलीम जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू कयो माण्हुनि खे इक्विप्ड करे तइलीम सां उहो पाणे तव्हांखे उहा शइ ॾींदा जेका तव्हां था चाहियो वरी सिंध सलामत साईं लतीफ़ सर ऐं परवेज़ भाउ खां मां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां ज़बरदस्त हिननि ॻाल्हियूं उजागर कयूं मां इहो मञींदो आहियां त फितरी तौर ते कोई बि इंसानु जेको आहे गैर रवादार आहे ई कोन जेका इहा रवादारी जी ॻाल्हि करणी पए थी छाकाणि त इंसान खे ग़लति ट्रेनिंग ॾिनी वञे थी फितरी तौर ते मिसाल तौरु पाण ते वेठा आहियूं कमरे में जेकॾहिं तव्हां मुंहिंजो नालो खोड़नि खे ख़बर न हुजे विनेश आहे तव्हां सुञाणींदव मां हिंदू आहियां मुस्लमान आहियां तव्हां वेहण लाइ तयारु थींदव तव्हां हमलो करण लाइ तयारु थींदव कन्वर्ट करण लाइ तयारु थींदव न थींदव चवंदव इंसानु असां वांगुरु वेठो आहे इहो थिए कॾहिं थो इहा सोच अची करे थी जॾहिं हुनखे ग़लति ज़हरीली ट्रेनिंग ॾिनी वञे थी असुल रवादारी दुश्मन आहे ज़हरीली ट्रेनिंग हाणे ज़हरीली ट्रेनिंग जाथो जाथो मिले थी किथां मिले थी सोचो तव्हां पाण साईं जीअं चयो रियासत पाण ॾिए थी सही चयो तूं साईं ज़हरीली ट्रेनिंग केरु ॾिए थो आवाम थोरी ॾिए थी आवाम खे बरगलायो कीअं जेके ॾियो सिंधी में पंहिंजा माण्हू बि ख़राबु थी विया आहिनि ईअं न आहे त सिंधी माण्हू हाणे चङा हाणे सिंधी माण्हू ॾाढा ख़राबु थी विया आहिनि ॾाढा कटर थी विया आहिनि उन्हनि खे कटर कीअं बणायो आहे फंड सां थिया आहिनि बाक़ाइदा प्लानिंग सां हुनजा इंस्टीट्यूट हलनि था उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वई आहे पंहिंजी घरवारी खे बि रवादारी सिर्फ़ु ईअं बि न आहे मज़हबी घर में बि रवादारी न आहे औरत खे पढ़णु नथा ॾियनि छोकिरी खे ॿार इहा बि त रवादारी न आहे न रवादारी असुल आहे ख़्यालनि जी आज़ादी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खे रवादारी चइबो आहे हिकिड़ो माण्हू लतीफ़ साईं जी सोच मूंखां थोरी ॿिनि ॻाल्हियुनि में मुख़्तलिफ़ हुजे मां अची चवां न मारींदोमांसि मनड़े मूंखे इहा माना गैर रवादारी रवादारी छा आहे हिन जी जेका सोच आहे मुंहिंजी थोरी मुख़्तलिफ़ आहे ॿई हिक ॿिए खे मुतमिन भले न हुजूं पर चओ यार तव्हांजो इज़त थो कयां तव्हांजे मौक़ुफ़ जी मां इज़त थो कयां इहा आहे रवादारी पर ज़बरदस्ती पंहिंजो मौक़ुफ़ पूरी दुनिया ते ॻणणु इहा आहे गैर रवादारी हाणे असां कहिड़ी क़ौम थियणु चाहींदा सोचूं छा असां तइलीम याफ़्ता क़ौम जी साईं चयो बिल्कुलु परफेक्ट ॻाल्हि आयो त तइलीम ई आहे जेका असांखे रवादारी करण ते पाबंद बणाईंदी जेको तइलीम याफ़्ता माण्हू हूंदो न सही तइलीम शऊरी तइलीम ईअं सिर्फ़ु स्कूल वारी तइलीम न नकुली मिलावट आहे सही नमूने जेको शऊरी तइलीम तनज़ीमी तहरीरी जेको सोच वारो हूंदो सोशल माण्हू हूंदो न उहो त कॾहिं गैर रवादार थी नथो सघे ॾिसो न पाण हिते वेठा आहियूं मूंखे ॾाढी कंहिंजी ख़बर हुजे न हुजे फैशन आहे हिकिड़ो मज़हब अॼुकल्ह पीके में ॾेखारियूं न हिकिड़ो अमरा खणी छॾियूं ॾाढी उहो ॾाढी हणी आयो मौलवी वारी पट कोन आयो हुयो उहो सिखो
पर हुनखे मौलवी सम्झे पियो। हिकिड़ो ॾींहुं आयो पारसी वारी, माना फैशन थी वियो आहे मज़हब, हाणे हर कोई ॾाढी घुमे थो, ख़ुशि थी वञे मुला में, हर कोई ॾाढी थो रखे, स्टाइल थी वियो अॼुकल्ह ॾाढी। अॻे ॾाढी रखंदो ई कोई कोई हुयो, हाणे ॾाढी स्टाइल थी वियो। मुंहिंजो भाउ हाणे ॿुधो, 15 ॾींहं अॻु मुंहिंजो भाउ कोमरी वियो, घुमणु विया, कोमरी ते हिकिड़े सैलून ते विया शेव कराइण, चई वार कटींदऊं शेव न कंदऊं, अहिड़ी कटराए पाए, सोचो मर्ज़ी आहे शेव रखे कोई न रखे, चई न शेव न असां न कटींदा आहियूं। इहा आहे गैर वधारी, कोई शेव रखणु चाहे तो नथो रखणु, तव्हांजो छा? हो चए थो मन मां इस्लामिक आहियां, सुनत सभिनि खे ॾाढी रखणी आहे। अरे तूं रख त ठीकु आहे, तूं तुंहिंजो ईमान पको आहे, तूं रख ॾाढी न, तूं ज़बरदस्ती ॿिए खे छो चई ॾाढी रखो। हाणे हू असां वारा भाउ वारा क्लीन शेव ॾाढी न रखंदा नी, उहो सैलून वारो ॾाढी नथो कटे, उहो सिर्फ़ु वार कटे थो। अहिड़ा माण्हू बि आहिनि कटर पाकिस्तान में। शुकुर आहे पोइ बि पंहिंजो सिंध अञा बि तॾहिं करे ई सबक़ु वधीक जेके खुफ़िया इदारा नी सिंध में मुतारिक नी, सबक़ु वधीक पाण वटि मुतारिक नी, पैदावार 50 जा नी, मुतारिक पाण वटि अथव। छो उन्हनि अञा ताईं लॻंदो आहे सिंध जा माण्हू जेके नी 2 नंबर जा मुस्लमान नी, ई सिधा कोन था थियनि, ई घणा रवादार नी, सूफ़ी नी, न वणंदा नी, असां न वणंदा आहियूं उन्हनि खे, बिल्कुलु न वणंदा आहियूं। हुननि खे लॻंदो आहे हे माना असांखे कंहिं महिल ई छुरी हणंदा, असां उहे असांजे बारे में इहो सोचींदा नी, त हे 2 नंबर जा माण्हू नी, 3 नंबर जा दर्जे जा माण्हू नी। ऐं वरी उहे जेके पंजाबी जेके पाण खे फ़ख़ुरु था करनि मुस्लमान, इन्हनि खे वरी अरब 4 नंबर जो मुस्लमान सम्झनि था, लेखिन नथा, कुते करे लितराणी कढनि था सऊदी में। पोइ तव्हां कहिड़ी ॻाल्हि ते फ़ख़ुरु कयो? भलो तव्हां पंहिंजी पंजाबी क़ौम ते फ़ख़ुरु कयो, उहो भलो हुयो। चूतियो न तव्हां पंजाबी रहियो, थियो अरबी विच में, असांखे सिंधी रहण ॾियो, तव्हां पंजाबी रहो, सराइकिन खे सराइकी रहण ॾियो, बलोचनि खे बलोच रहण ॾियो, पख्तूननि खे पख्तून रहण ॾियो, पोइ तव्हांजो मुल्क हलंदो, न तव्हां अलाह अलाह केर सलाह। मज़हबन मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया, ओॾा की न आया अकुल वारा इश्क के। मां रवादारीअ बाबति का डेफिनेशन वग़ैरह न ॾींदुसि, मुंहिंजा मोहसिन हिते ॻाल्हाए चुका आहिनि, ॾाढो बहितरु ॻाल्हाए चुका आहिनि। चंद शयूं जेके मां ऐड करणु चाहियां थो उहे इहे आहिनि त असां जंहिं धरतीअ सां तालुक़ु रखूं था उहा रवादार धरती रही आहे। मां उन धरतीअ जो बाशिंदो आहियां जंहिंजो हिकु मौलाना तमामु वॾो आलिम मखदूम बिलावल नवाब शाह जे हिंदुनि खे ख़त थो लिखे त तव्हां ऐं असां भाउर आहियूं, अचो त अरगुननि खे मारियूं जेके मुस्लमान आहिनि। उहे असांजा मुस्लमान भाउर कोन्हनि, पर ही सिंधी भाउर आहिनि। असां वटि सदाईं इहो कॉन्सेप्ट रहियो आहे, असां सदाईं रवादार रहिया आहियूं। बादशाह ख़ान जे पुटु वली ख़ान जो किताबु जेकॾहिं फैक्ट्स आर फैक्ट्स पढ़िबो त उन मां साफ़ ज़ाहिर थींदो त रियासत पंहिंजी कीअं मशीनरी पैसो इस्तेमालु कयो सॼे हिन खिते खे मज़हबी इंतिहा पसंदि बणाइण लाइ। ऐं उन जा तव्हां अॼु पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में असर ॾिसंदव, उहे हथियार खयों बीठा आहिनि ऐं सिर्फ़ु इन शइ जी वजह आहे जो बर्तानिया इहो पैसो ऐं मशीनरी इस्तेमालु कई। असांजी सिंध जेको इन जी लपेट में न अची सघी, उन जे पोयां असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जूं महिनतूं आहिनि। उहो सचल हुजे, उहो शाह लतीफ़ हुजे, उहो सूफ़ी शाह इनायत हुजे, मखदूम बिलावल हुजे, साईं हैदर शाह सनाई हुजे, जेको पंहिंजे सिंधियुनि कारण महदवियत तहरीक वारे जौनपुरीअ सां विढ़ी सघे थो, हालांकि उहो तमामु वॾो आलिम हुयो इस्लाम जो। ॾिठो वञे त बाबा एॾे वॾे इस्लामी आलिम सां उहो त रिफॉर्म पियो हाणे पेन इस्लामिज़म जो हिकिड़ो माना तरीक़ो हुयो, उहो त उन सां चोट खाई उन जो ॿेड़ा साड़ाए सघे थो। दुनिया जो नक्शे ते ॾिसंदव त 2 रियासतूं जेके हिन मुस्तक़िल माना उन्हनि जे करे फॾो फसाद लॻो ई पियो आहे, हिकु पाकिस्तान, ॿियो इसराइल, ऐं ॿिन्ही जे पोयां मज़हब आहे। 2 रियासतूं मज़हब जे करे वजूद में आयूं। हाफ़िज़ो मुंहिंजो कमु नथो करे, या त साईं GM सैद लिखियो आहे या आरिसर साहिब लिखियो आहे त जेसि ताईं हिते 2 रियासतूं हिन नक्शे ते हूंदियूं दुनिया जे ते, त ही कॾहिं बि दुनिया में अमुन क़ाइमु न थी सघंदो, हिकिड़ो इसराइल ॿियो पाकिस्तान। हाणे ॻाल्हि करण जी इहा त जॾहिं बि मज़हब रोडनि ते ईंदो त फॾो फसाद थींदो। परवेज़ ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असां कॾहिं रोड ते निकिता आहियूं मुला वांगुरु, मुला इहे हेॾा सारा ॻोड़ा पायो वतन था निकिरंदा। मां सम्झा थो सन में कंहिं तकरीर कई हुई या ॿियो कंहिं प्रोग्राम में, उन ॾाढी भली ॻाल्हि कई त थर में अचो ॾिसो त मुला बिना पाणीअ जे बिना खाधे जे उठनि खां भलो पिया हलनि,
असां मां कॾहिं केरु भला ईअं निकिरी वियो आहे त वञी इन्हनि ॻोठाणनि खे सम्झाए अचूं? इन्हनि मां ई त अब्दुल वाहिदारी सर पैदा थियो न, इन्हनि मां ई त हशू हुयो न, जेको दोदे जे पारां विढ़ो, जेको लाउन, हा हसू सोढो, हासू सोढो, सही। त असां कॾहिं ईअं कयो आहे? असां कॾहिं निकिरी पंहिंजे पाड़े में वियाहूं? जस्ट असांखे इहो करिणो आहे त पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजनि दोस्तनि खे सेक्युलर बणाइणो आहे। मां सेक्युलरिज़म जी ॻाल्हि त कयां थो, ॾाढी वॾी तकरीर थो कयां, पर हिते जेकॾहिं साईं चई विधो त यार तूं त ग़लति थो चई, त मां हिते हाइपर थी वेंदुमि, त हे मां तुरम खान लॻो वेठो आहियां, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा मञो। इहो असांजे पंहिंजी शख़्सियतुनि में इंतिहा पसंदी पई अचे। इन खे ॾिसणो आहे, इन खे कंट्रोल करिणो आहे, इन्हनि खे इन रवैये खे ख़तमु करिणो आहे। जेकॾहिं साईंअ खे मुंहिंजी ॻाल्हि नथी वणे त साईंअ जो पंहिंजो ओपिनियन थी सघे थो। हर कंहिं शइ ॾिसण जो पर्सपेक्टिव पंहिंजो हूंदो आहे। जेकॾहिं मुंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे, साईंअ जो ॿियो हूंदो, सारंग जो ॿियो हूंदो, साईंअ जो ॿियो हूंदो। ऐं वी मस्ट, मां सदाईं दोस्तनि खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो, वी मस्ट रेस्पेक्ट डिफरेंसिस। जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि पसंदि आहे ऐं मूंखे न आहे पसंदि, त मां छो तव्हांखे मना कयां? तव्हां उहा कयो। असां जॾहिं इहा ॻाल्हि सम्झणु शुरू कई त मां सम्झां थो त असां मज़हबी रवादार थींदासीं, हर तरह सां रवादार थींदासीं, ऐं असांजो समाज ॾाढे बहितर नमूने अॻिते वेंदो। महिरबानी, मूं तव्हांजो ॾाढो वक़्तु वरितो। सिंधु देश मुक़द्दर साईं जेम्स दरबार आहे, मुजाहिद शेख, सिंध सुजागी फोरम जो मेंबर। अॼु जेको टॉपिक आहे रवादारी ते, उन में भले मज़हब हुजे या हुकूमत हुजे या मतिलबु क़ौमी नज़रिए ते कहिड़ो बि फ़लसफ़ो हुजे, उन में कुझु दोस्त चवनि था त मज़हब ग़लति आहिनि, कुझु दोस्त चवनि था माण्हू ग़लति आहिनि, कुझु दोस्त चवनि था त ॿाहिरीं मुल्कनि में बि थिए थो, हिते घटि थो थिए या हुते वधि थो थिए। मक़सदु ॻाल्हि जो आहे त हिते असांखे पाण खे ॾिसणो आहे न, ॿाहिरि मुल्क में थिए या न थिए, असांखे पाण खे हिते कंट्रोल करिणो आहे। जीअं साईं हुसैन छा चयो त कीअं बि चयईं, मां जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो आहियां या अली जो उहो आहियां, कुझु बि। त मक़सदु ॻाल्हि जो आहे त उन्हनि जेकी रवादारी हली त उन ते थोरो थो हलनि। भले खणी असांखे एतिराज़ न आहे त उन्हनि जे नाले कुझु बि चए, उन्हनि जो कुझु बि लॻे, घटि में घटि उन्हनि जी थोरी उन में हुजे त सही, त उन्हनि जेके कमु कया, उन्हनि जी जेकी रवादारी हुई, उन्हनि ते त कुझु थोरो घणो हलनि। जीअं त हाणे चवनि था इस्लाम में आहे, के चवनि था इस्लाम में न आहे, त माना अलाह खां ॿिए नंबर में जेको आहे सो ज़ाल खे सजदो करिणो आहे। हाणे ॾिसो त साईं हुसैन शाह खे पेरनि ते किरी था पवनि, सजदो था कनि, वॾो कुझु। हाणे इन ॻाल्हि खे ॾिसो, ॿी ॻाल्हि इहा आहे, वॾी ॻाल्हि हिकिड़ी, त जेकी मज़हब में ॻाल्हि आहे, सिर्फ़ु हिन पाकिस्तान जा जेके मज़हबी माण्हू आहिनि, सिर्फ़ु उन मज़हबी माण्हुनि जी जेकी पाकिस्तान में आहिनि, ॿाहिरि मुल्क जा जेके मज़हबी माण्हू आहिनि, उहो थोरी घणी पंहिंजी रवादारी रखनि था, पंहिंजे मुल्क जे ख़ातिर, पंहिंजी क़ौम जे ख़ातिर। हितां जा जेके मज़हबी हुजनि या कहिड़े बि ख़्याल सां, कहिड़े बि फ़लसफ़े जा माण्हू हुजनि, उहे सिर्फ़ु पंहिंजो फ़ाइदो था सोचनि, ऐं मज़हबी जेकी रवादारी आहे त उहा त सिर्फ़ु आहिनि। ऐं जेको मज़हब आहे, पंहिंजो टाइम अचे थो त चवनि था त इस्लाम में जाइज़ आहे, ॿिए जे लाइ न आहे। अगरि उहो ई वरी टाइम अचे थो त जॾहिं पाण फासनि था त चवनि था इहो मज़हब चेंज थी थो सघे, वक़्त जे हिसाब सां हिन खे चेंज करे थो सघे, माना घणो कुझु। त पोइ तव्हां जॾहिं मज़हब चेंज करे था सघो पंहिंजे लाइ, त ॿियनि जे लाइ बि चेंज करे था सघो। उन्हनि जे लाइ जेको आहे सो उन में तव्हां अहिड़ो रखी था सघो जो ॿिए जे लाइ बि फ़ाइदो थिए। तव्हां सिर्फ़ु पंहिंजो फ़ाइदो न सोचो। जीअं साईं जन ॻाल्हि कई त ॿिए वारे साईं तस्वीर न कढाई या हज करणु न वियो, उमिरि ते न वियो, त जेको आहे सो तस्वीर कढाइणु जेको आहे सो बिदअत आहे या गुनाह आहे या कुझु बि आहे। त हाणे साईं जेको आहे हुसैन शाह कंबर वारो, हूअं फ़क़ीरनि खे घणो कुझु चए थो, उहे ॻाल्हि मञनि था उनजी। अगरि चए थो हड़ताल न कयो या हीअं कयो हूअं कयो त मञनि था। अगरि साईं चवे उन ई गेट ते, उन मस्जिद में उते वॾा पोस्टर लॻल आहिनि, वॾियूं तस्वीरूं लॻल आहिनि, साईं चवे हिन हणो त उहे फ़क़ीर चवंदा त असां हणंदासीं तोरी। माना इहे पाण ई माण्हू, इहे जेके पीर आहिनि, वॾेरा आहिनि, त इहे पाण ई चाहिनि था
ॿी ॻाल्हि जेकी आहे क़ौम जी ॻाल्हि आहे ऐं तहरीकुनि जी ॻाल्हि आहे त ज़रूरी न आहे त जेको आहे तहरीक माना बिल्कुलु नाकारा थी चुकी आहे, मां कमु नथी करे। दुश्मन जेको आहे क़ाबिज़ थी चुको आहे, जानी माली माना तौर ते असांखे हिकिड़ो कमज़ोर करे चुको आहे, ग़ुलाम करे चुको आहे। त हाणे उन जे लाइ असांखे टाइम लॻंदो। जीअं त पहिरियां जेके असांजा क़ौमी तहरीक में लीडर हूंदा उहे सरमाएदार हूंदा, ताक़तवर हूंदा, ख़ासि करे माली तौर ते ताक़तवर हूंदा, उहे सॼी जेको आहे तहरीक खे खणी हलंदा। त हाणे उहा शइ न रही आहे, इन करे असांखे हिक ॿिए ते तनक़ीद करणु घुरिजे, पर जाइज़ तनक़ीद करणु घुरिजे। हिक ॿिए खे सम्झण बि घुरिजे, हिक ॿिए जो साथ बि ॾियणु घुरिजे। सिर्फ़ु ईअं न आहे त बसि जेको आहे ॻोठनि में प्रोग्राम न कया, हीअं न कया अथऊं। पर हिकिड़ी शइ मां उन्हनि जे लाइ बि चवंदुमि त जेके स्टडी सर्कल आहिनि उहे उन्हनि न कया आहिनि, बाक़ी घणो कुझु कयो अथऊं। मेन शइ जेको आहे नज़रियो माना स्टडी सर्कल सां हूंदो आहे। अगरि उहो थींदो त क़ौम खे ख़बर पवंदी त पुराणी तारीख़ छा आहे, हींअर छा आहे, छा थो हले छा नथो हले, उन सां ई सभु कुझु ख़बर पवंदी। इन करे असांजी क़ौमी तारीख़ खे जेको आहे सो अॻवान जेके आहिनि लीडर आहिनि उन्हनि खे इहो ई मां अर्ज़ु कंदुमि त ख़ासि तौर ते इहे जेको स्टेज लेक्चर आहे इन ते ध्यानु ॾियनि ऐं इन ई ज़रिए क़ौम ॾे मैसेज वञी थो सघे। महिरबानी। जी सिंधु देश जी लतीफ़, सिंधु सुजागी फोरम मेंबर मोहम्मद शोएब शेख। जीअं त असांजी अॻ में पाकिस्तान खां अॻ में अंग्रेज़ जे दौर में बि रवादारी हुई, मतिलबु इहा पाबंदी न हुई कंहिंखे त रोज़ा न रखो, नमाज़ न पढ़ो, या कंहिंखे इहा पाबंदी न हुई त कंहिंजी शयुनि ते तव्हां हमला कयो, जीअं मंदरनि ते थियनि था या कंहिंजो मज़हब तब्दील कयो वञे थो। मतिलबु अंग्रेज़ 104 साल हुकूमत कई, पोइ बि उन में सिंधी माण्हूअ जी रवादारी या सोच जेका हुई माना पंहिंजे जेके असांजा विरसा हुया उहे महफ़ूज़ हुया। अंग्रेज़ जे दौर में असांखे पंहिंजो जेको पाणीअ सां असांखे पंहिंजो पूरो हक़ु मिले पियो, पर अॼु उनखे डैम ठाहे, केनाल ठाहे उनखे बंदि कयो पियो वञे। पाकिस्तान थियण खां पोइ असांजे जेको आहे मदरसनि जा ॼार तमामु घणा विछाइजी विया। हिकिड़ो यूरोप जे मुल्क में जेतिरियूं यूनिवर्सिटियूं हिकिड़े मुल्क में असांजे 56 मुल्कनि में बि एतिरियूं यूनिवर्सिटियूं न आहिनि, पर यूरोप जो हिकिड़ो मुल्क हुयो मूंखे यादि नथो, उन में एतिरियूं यूनिवर्सिटियूं, पर असांजे 56 इस्लामी मुल्कनि में बि यूनिवर्सिटियूं एतिरियूं कोन्हनि के। पर मदरसा माना हर घर जे साम्हूं मदरसो ज़रूरु आहे, पर मदरसनि में बि जेकॾहिं सूफ़ी शाह इनायत, शाह लतीफ़, मखदूम बिलावल इन्हनि जा किताब साईं जेम्स सैयद जे जेकॾहिं तालीम ॾिनी वञे त पोइ बि असां इंतिहा पसंदी खां बची सघूं था। पर पाण खे पंहिंजे घरनि में या पंहिंजूं जेके कचहरियूं थियनि थियूं मिटनि माइटनि सां थियनि थियूं उन्हनि खे गिफ्ट कजनि किताब। जेको माण्हू वांदो वेठो आहे सॼो ॾींहुं चए थो फिल्म ॾिसां, टाइम कीअं गुज़ारियां, त उनखे बि चइजे त तव्हांजी बि सिंधु आहे। माना असांखे जेके हमदर्द या जंहिंसां कचरियूं उहे माना चवंदा तव्हां हीअं कयो, मशवरा ॾींदा आहिनि, पर ॼण उन्हनि जी उहा सिंधु आहे ई न उहे ॼण हिते रहनि ई नथा। या जेको नुक़सानु थिए पियो उहे मतिलबु जेके क़ौमी तहरीक में आहिनि सिर्फ़ु उन्हनि जो ई थिए थो, माना उहे ॼण असां खां कटियल आहिनि। त उन्हनि खे बि असां जेकॾहिं पंहिंजो लेक्चर प्रोग्राम स्टेज सर्कल आहे उनखे सम्झाईंदासीं त उन्हनि जा ज़हन जॾहिं चेंज थींदा त मज़हब इंतिहा पसंदी खां बची सघूं था। पर ज़हन ई हाणे मां जीअं आहियां, बाबे चयो बाबा रोज़ा रखणा अथई, हाणे जेकॾहिं न कर त हुनजी दिलि आज़ारी बि थिए, हवा रखणा आहिनि, सही आहे। हा मां सभु रोज़ा रखियमि, मां चयो त रखियमि, पर काफ़ी शयूं उहे बि मां रखंदो आहियां त बाबा हीअ शइ जेका आहे ग़लति थिए पई, या काफ़ी बिरादरी जे हिसाब सां मसइला ईंदा आहिनि त मां चवंदो आहियां इस्लाम हीअ चवंदो थिए तव्हां हीअ शइ छाकाणि था कयो। या घर में ई किताब गॾिजी जीअं थिए थो उनखे पढ़िजे। रवादारी त असां हाणे जीअं असां हिते क़ौमी तहरीक जा वेठा आहियूं, घर जे असां लेडीज़ जे हिसाब सां असां इंतिहा पसंदि आहियूं, भले क़ौमी कारकुन आहियूं, पढ़ियल लिखियल बि आहियूं, पर पंहिंजी सोच जे हिसाब सां असां इंतिहा पसंदि आहियूं। छो जो मुंहिंजी भेण हूंदी या मुंहिंजी जेके आहिनि उन्हनि खे चवो उनजी जेका सोच हूंदी उन ते मां न बीहंदुसि, चवंदुमि तूं जेको चवें थी इहो ग़लति आहे।
ज़ाहिर आहे जीअं असां चऊं था उनजी खे बि त रिस्पेक्ट करिणो आहे, हुनजी सोच खे बि त तरजीह ॾियणी आहे न। पर असां उते इंतिहा पसंदि थींदा आहियूं त मूंते फलाणो टोक कंदो, इन करे तूं इहो कमु न कर, ॿाहिरि न निकिरो, मतिलबु हिते असांजी इंतिहा पसंदी थी वई। क़ौमी तहरीक में ई माना असां इंतिहा पसंद थी था वञूं। हूअं चऊं था त सेकुलरिज़म हुजे, पर जेकॾहिं पंहिंजो टाइम अचे थो त वरी उन तां फ्री था वञूं, इंतिहा पसंद थी था वञूं। त माना असांखे बिटो मयार न रखणु खपे। जेकॾहिं हाणे ॾिसो घरनि में पुट जे लाइ जेका आहे सभु शइ आहे, जेकॾहिं उनजी वरी भेण आहे त उनखे खुराक खाध जे हिसाब सां माना घटि शइ ॾिनी वेंदी, हर शइ जे हिसाब सां उनखे घटि ॾिनो वेंदो। त जेकॾहिं असां सेकुलर चऊं था त जेके असां सोच वारा माण्हू ऐं आज़ादु ख़्याल आहियूं त असांखे पंहिंजे घर ते बि नज़र रखणु खपे त उन्हनि खे बि जीअं कॾहिं बराबरी जो हिसाब मिली सघे। महिरबानी। आकिल कलड़ो जीएस ॿोली। मसइलो इहो आहे त कुझु अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिथे अॼु ॾींहं ताईं किन माण्हुनि खे इहा बि ख़बर कोन्हे का त क़ौम परस्ती छा आहे ऐं मज़हबी रवादारी छा आहे। ख़ासि करे मां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कंदुसि जिते असांजा क़ौम परस्त दोस्त ऐं जेके मज़हबी रवादारी समाजी कमु कंदड़ आहिनि उहे सिर्फ़ु ओसि ताईं अची सघंदा आहिनि जेसि ताईं उन्हनि जे गाॾियुनि जा टायर मेरा न थींदा आहिनि ऐं हेठि कचनि रस्तनि ते हू लहंदा बि कोन्हनि के त एॾां बि के माण्हू रहनि था। असुलु मसइलो तालीम जो आहे। जेसि ताईं असां पंहिंजे इलाइक़नि में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे ॿहिराड़ियुनि में तालीम न ॾेई सघंदासीं त उन्हनि खे कहिड़ी ख़बर पवंदी त मज़हब छा आहे ऐं क़ौमी तहरीक छा आहे ऐं क़ौम परस्ती छा आहे, असांजो अज़म कहिड़ो आहे। उन्हनि खे का बि ॻाल्हि, कंहिं बि ॻाल्हि जी का बि ख़बर नथी पइजी सघे। तव्हां ॾिसंदा हूंदव त ॿहिराड़ियुनि में जिथे किथे चौंकनि ते जेके मौलवी साहिबान आहिनि कहिड़े बि मज़हब जा आहिनि उहे वॾा वॾा लाउड स्पीकर मंबर हयूं ऐं ॻाल्हाइनि था पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि ते उन्हनि जो ई असरु पवंदो। उन्हनि खे क़ौम परस्ती जी त का बि ख़बर न पवंदी, मज़हबी रवादारी जी का बि ख़बर न पवंदी। उन्हनि ते उहो ई असरु पवंदो जेको हू ॿुधंदा ऐं जेको हू उन्हनि वटां सिखंदा। महिरबानी। मंसूर जमाली, सिंध सुजागी फोरम जो मेंबर। मज़हबी रवादारी ते त सभिनी दोस्तनि ॻाल्हायो आहे। ॻाल्हि इहा आहे त हीअ रियासती ठॻीअ जी ठाह ठहियो ई इन बुनियाद ते आहे ऐं इन ठॻीअ जे ठाह खे हलाइणो आहे त इन ज़रिए माण्हुनि खे मुझायो मज़हबी चकरनि में ऐं फुरलुट खे जारी रखो। पर ॿिए पासे वरी ॾिसो पंजाब करतारपुर वारे रस्ते जे ज़रिए हिकु थियणु वञे पियो। हाणे सिख उन्हनि जा भाइर आहिनि। ॿिए पासे हाणे पंहिंजे बार्डरनि खे महफ़ूज़ करण जे लाइ इंडिया खे सिंध ॾे मुंतक़िल पियो करे। सिंध में हिकु नओं वज़ीरिस्तान ठाहिण पियो वञे। कल्ह अमेरिका जे डॉलरनि ते सोए थी उन्हनि खे असां विड़ियो त छा थो सम्झे त चाइना जे इन जुआन ते छा इंडिया खे तोड़े विझंदो? न, हीअ ठॻीअ जो ठाह आहे। हीअ पाण हाणे देरि न आहे टुटण में। असां हिकु सिंधी क़ौम आहियूं ऐं असीं मज़हबी रवादार आहियूं। असीं मुस्लमान आहियूं, असीं हिंदू आहियूं, असीं ईसाई बि आहियूं, असीं पारसी बि आहियूं, असीं अलाह सिंह मञूं था, असीं भॻवान खे मञूं था, यसू मसीह जो सलेब असीं टंगियूं था, असीं बाह जी पूॼा करियूं था। ॻऊं असांजी माता आहे, जल असांजी माता आहे। असां सिंधी क़ौम आहियूं, असां में के बि वेछा न आहिनि। ऐं पीरो ऐं मुलो तव्हां जेकॾहिं इंतिहा पसंदि खे असांजे मथां मरणु चाहियो था हिन रियासत जे हुशीअ ते, त यादि रखो उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं आज़ादु सिंधू देश जे अदालतुनि में असीं तव्हांजे सड़ी वियल ढांचनि खे क़बरनि मां कढी फायूं ॾींदासीं, ई फायूं ॾींदासीं जो तव्हांजा रूह जनम जे रोशनदाननि मां रड़ियूं करे चवंदा बसि करियो, बसि करियो, असां बसि कई। महिरबानी। हक़ मौजूद जीए संद जीए साईं जीम सैद सरमत पिताफ़ी। पहिरीं ॻाल्हि त जेको हिन टाइम मौसम ऐं दौरु हले थो पियो इहो असांजे ज़हन जो ग़ुलामी हले थी। वॾे में वॾी असांजे ज़हन जी ग़ुलामी आहे। अॼुकल्ह जेकी टीवी हले थी, जेकी टीवियूं ॾिसूं था, मदनी आहे, अलाए हादी आहे, बादी आहे, इहे अलाए कहिड़ा कहिड़ा चैनल अचनि था, उहो सिधी साईं असां सिंधियुनि लाइ वॾे में वॾी ग़ुलामी इहा असां सिंधियुनि लाइ। मदनी ते इलियास फ़क़ीर वेठो आहे, चवंदो आहे साईं इहो हलाइणो फिलाइणो कमु इहो करिणो अथव। हादी ते हिलाइणो फिलाइणो मुला वेठो आहे, चइबो आहे इहो कमु करिणो अथव। पोइ असांजूं ज़ैफ़ाणूं बि अदनियूं न अलाए कीअं न, उहो ॿुधी बि वीचारे हा भाउ इहो हिलाइणो फिलाइणो मुलो कोन्हो, हा इहो ईअं चए पियो।
असांजा ज़हन आहिनि ग़ुलाम, ऐं जॾहिं सिंध आज़ादु हुई उन टाइम असांजा ज़हन ग़ुलाम कोन हुआ। हिन महिल असांजा ज़हन बि ग़ुलाम आहिनि। ऐं ॿियो वरी इहो, असांजे सिंध मुल्क में रियासत, हाणे भाऊ ॻाल्हि करे वियो करतारपुर राहदारी वारी ॻाल्हि करे वियो, हुते हुननि जा माइट रिश्तेदार आहिनि, उहे अचनि वञनि था पिया, हुननि जो कोई मसइलो ई न आहे। हुननि जे लाइ का इंडिया पाकिस्तान न आहे, या इंडिया पाकिस्तानी असांजे लाइ, बलूचिस्तान जे लाइ, केपी जे लाइ आहे, ॿिए कंहिंजे लाइ न आहे। हे छा आहे, जंग कंहिंजे लाइ, असांजे लाइ, सिर्फ़ु सिंधी जे लाइ। अड़े बाबा छा आहे, होॾो चौधरी निसार चवे थो, अड़े वाह केरु सिंधी लाणा फिलाणा, यार इहे दहशतगर्द थो, हिननि खे वञी करे वठो। छा असांजा एॾा ॾोहदार आहियूं? या मुल्क आज़ादी जी पाकिस्तान जी करारदादी असां मंज़ूरु कराई, हर शइ असां करायो, असां खां वधीक को मज़हब हूंदो, मज़हबदार हूंदो को? राजा ॾाहिर कंहिंजी हिफ़ाज़त करे पियो? मुस्लमाननि जी हिफ़ाज़त करे पियो न। राजा ॾाहिर मुस्लमाननि जी हिफ़ाज़त करे पियो। उन टाइम असां उन खां अॻु में असां सिंध हिते साहब किराम मोकिलिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हिते तबलीग करे हा। हिते फेसबुक ते अलाए कंहिं दोस्त सिंधीअ में वीडियो ठाहे मोकिली, उर्दूअ में, सिंधीअ में न बि उर्दूअ में। असां मां वटि हुई बरल, हाणे हा बरल हुई मां वटि हिन महिल मोबाइल वोबाइल, हा अधु कलाक जो आहे बरल, मुख़्तसर जेकी आहे 5-10 मिंट जी आहे। हा उन ते हर शइ लिखियलु आहे, ॿुधाए थो चए भाउ सिंध शुरू खां अज़ीम धरती आहे। हिकिड़ो अमरा हितां वियो त इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम शीयनि जो इमाम आहे, ऐं ॿियनि जो बि थी सघे ॿिया को मञनि या न मञनि, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। वियो हितां सिंधीअ वियो, चए सिंधी ज़बान सिखी वियो, हितां वियो सिंधी ज़बान सिखी करे होॾे चई 2-3 लफ़्ज़ साईं, जे मां होॾो वियो आहियां तव्हांजे लाइ सिंधी लफ़्ज़ मां 2-3 लफ़्ज़ सिखी आयो आहियां, अरबी में बि सिखी आयो आहियां, सिंधी में। चई भाउ मां हर शइ ॼाणा थो, चए सिंध अमुन परस्त जी धरती आहे। चए मुंहिंजे नाना इमाम हुसैन बि ईअं चयो त चए भाउ सिंध ॾे वञा या हिंद ॾे वञा। इहे ॿई धरतियूं जेके आहिनि अमुन परस्त ऐं मोहबत जूं धरतियूं आहिनि। इहे मज़हब वग़ैरह जूं का शइ कोन हुई। मज़हब किथे अची इहे अंग्रेज़ थिया हिते, जॾहिं मुस्लमाननि हिते हुकूमतूं कयूं, वरी अंग्रेज़ आया उन टाइम, पोइ पंजाब अची असांजे मथां काबिज़ थियो, एॾो थियो। हाणे साईं मां पाण ख़ुदि मज़हबी जेल हिन में अची वियो आहियां। 2-3 ॾींहं माना 3 महीना खनि थिया मार्च में, जॾहिं साईं सां टूर ते वियासीं, वापसि आयो आहियां। बाबा मूंखे गारियूं ॾेई चए थो, कुते जा पुट अॼु खां पोइ ॿीहर काॾे वए न, चए मां पादर रखंदुमि। मां छो बाबा ख़ैर त आहे? चए बाबा हो पिणे जेके आहिनि न अलाह खां पोइ ॿिया अलाह आहिनि न जेके पंहिंजा, चए उन्हनि जी फ़ोन आई आहे मां वटि, चए तूं वारे भाउ वटि बि आई आहे, चए रोज़ी करणी थी भाउ, चए रोज़ी कर, न त एॾे होॾे न निकिर। इन जे लाइ मां फेसबुक ते बि कोन आयो अथव, न त फेसबुक ते हूंदा साईं यारनि सां बि गॾु। हाणे असांजा ज़हन बि ग़ुलाम कया विया आहिनि। ऐं मुंहिंजे इलाइक़े में मियां मिठो लानती, इहो बि मुंहिंजे इलाइक़े जो ई आहे, भगत कंवर राम। इहो साईं उते असांजे इलाइक़े में हिकिड़ी जरवार शहर में हिकिड़ी माई मरी वई, छोकिरो मरी वियो, नंढड़ो ॿारु। उते साईं मरी वई त उते नंढड़ो ॿारु वरी हुन झूले में रखी वई। भगत कंवर राम जेकी उहो पढ़ंदो आहे, लोली रहे पियो त ॿारु ज़िंदा थी वियो। उन टाइम जा हू हिंदू हो, असां मुस्लमान हुआसीं। हाणे असांजे इलाइक़े दाद लॻरी शहर कंहिं ॿुधो हुजे अलाए न ॿुधो हुजे, उन इलाइक़े में इहो उसामा बिन लादन बि रही वियो आहे। जॾहिं शिया उते जुलूस कढंदा आहिनि 10 मुहर्रम ते, उतां उहो यार अची वेंदा आहिनि हथियारनि सां, अलाए केतिरनि जी तादाद में। ऐं अहिड़ा मुला अची वेंदा आहिनि, असांखे ख़बर ई कान हूंदी इहे आया किॾूं आहिनि। दोस्तो जीअं सिंध, जीअं लतीफ़, हक़ मौजूद, जीअं त सभिनी दोस्तनि रवादारी तमामु बहितरीनु ॻाल्हायो आहे। ऐं रवादारी त असां सभिनी जे रत ताईं ती में समायल आहे। असां त कॾहिं माना दहशतगर्द थी नथा सघूं। असां त माना नंढड़े जानवर खां वठी हिकिड़े साए वण जो बि ख़्यालु कयूं था, हुनखे बि असां कुआड़ी जो धक बि नथा हणनि ॾियूं। बाक़ी रवादारी असांजे रत में समायल आहे। इन खां पोइ इहा त हुकूमत वक़्त जी जेका हुकूमत आहे, हुन जी इहा साज़िश हूंदी आहे त उहो माण्हुनि खे कीअं विढ़ाए, माण्हुनि जो मसइलनि तां कहिड़े नमूने ध्यानु हटाए, हुननि खे मुख़्तलिफ़ ज़रियनि खां उन्हनि खे अहिड़नि मामलनि में उलझाए जीअं उन्हनि जो पंहिंजनि मसइलनि तरफ़ ध्यानु न वञे ऐं उहे पंहिंजे हक़ न वठी सघनि। इहा जीअं अंग्रेज़नि हिते आया, हुननि डिवाइड ऐं रूल विढ़ायो ऐं हुकूमत कयो। जीअं चयो त जेका चर्बी आहे हिन में बंदूक में लॻल, तॾहिं जेको फ़साद पैदा थियो, उहा हिंदू ऐं मुसलमाननि खे तॾहिं अलॻि कयो। हाणे वरी हिते सिंध में मुसलमाननि खे मुसलमाननि खां अलॻि कनि पिया, शीयनि खे सुनियनि खां, सुनियनि खे देवबंदियुनि खां, एल हदीस खां, ॿिया काफ़ी सारा फ़िरका। इहे सभु शयूं छो आहिनि? हिननि जे पोयां इहा ई आहे त माण्हुनि जो माना हिन में उलझिया पिया हुजनि। माण्हू सभु माण्हू पंहिंजनि मसइलनि आज़ादी न हुजे, माण्हू ग़ुलाम हुजनि। असां जीअं
जीअं ॾाढे जी लट असां जीअं कंदा वञूं ईअं हलंदो रहे, असांजो पंहिंजो कारोबार हलंदा रहे, असांजी हर कमु थींदो रहे। इहा ई बसि हिकिड़ी पूरी सोचियल ऐं प्लानियल जेका प्लान कयल आहे, जेका साज़िश, इहा ई असांखे रवादारी खां परते करे थी। असांखे इन्हनि सभिनी शयुनि जो मुंहुं ॾियणु खपे, इन्हनि ते सोचणु खपे त कहिड़े नमूने सां असां पंहिंजनि सूफ़ियनि जी जेके हिते जेके सदियनि खां जेके मोहबत जो नानक थियो, कबीर थियो, लतीफ़ थियो, त इन्हनि सभिनी कहिड़े नमूननि सां सभिनी मज़हबनि खे मिलाए हिते जेको मोहबत जो ॿिज पोखियो आहे त उन खे कीअं असां वण करे सघूं था। ऐं बाक़ी क़ौमी तहरीक जे बारे में मुंहिंजो हिकु नंढिड़ो तजुर्बो थियो आहे, इहो तव्हांखे ॿुधाईंदो की नाकामी जेको कुझु दोस्तनि चयो पिए। ॿ टे ॾींहं पहिरीं हिकु दोस्त सां गॾु आउं आयुसि पिए, उहो त यूनिवर्सिटी जे वक़्त में हिकु सिंध यूनिवर्सिटी में सदर हो कंहिं जी सिंधी कंहिं धुड़े जो आयुसि पिए, त हुनजी गाॾी में अॻियां पाकिस्तान जो झंडो लॻो पियो। मुंहिंजो इहो छो, तव्हां त देशी आहियो, त असां नज़रिया जे तौरु देशी आहियूं, पर असांखे धंधो त करिणो आहे। त इन्हनि अहिड़नि ई माण्हुनि जे करे न क़ौमी तहरीक नाकाम थिए थी। माण्हू कुझु वक़्तु क़ौमी तहरीक में रही अॻिते हली पोइ चवंदा असांखे हाणे धंधो करिणो आहे, असांखे रहणो आहे, बसि इहे शयूं आहिनि। सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न जो जॉइंट सेक्रेटरी यासीन झुलण, जहिड़ी रीति सेकुलरिज़म जो असांजो मज़मून आहे, मौज़ू आहे सेकुलरिज़म। सेकुलरिज़म जो पहिरियों जेको आहे त बिना कंहिं रंग नसल या जेको आहे सो कंहिं बि मज़हब खे घटि वधि न चओ, न ॻाल्हायो। हुन जो मज़हब हुन सां, असांजो मज़हब असां सां, ऐं हुन जो जहिड़ो बि रंग आहे, कहिड़ी बि शइ आहे, उहो पाण ॼाणे। हर कोई पंहिंजी क़बर पाण छॾाईंदो, या जीअं इस्लाम बि चए थो पंहिंजी क़बर हर कोई पाण छॾाईंदो, ऐं तव्हां कंहिंखे घटि वधि न चओ, लकुम दीनुकुम वलिय दीन, इहो आहे। त हाणे असां ॾिसूं त असां पाण जे पंहिंजे वजूद में, जीअं भाऊ मोराई चयो तमामु बहितरीनु ॻाल्हि कई, त असां पंहिंजे वजूद में इहो सेकुलरिज़म जेको आहे सो केतिरो जेको आहे सो नाफ़िज़ कयो आहे। छा असां जेको आहे सो शिदत पसंदि न आहियूं? असां हिक ॿिए हिते जीए सिंध तहरीक जे अंदरि घणा टोला आहिनि, घणियूं जेको आहे सो उहो आहिनि। उहो जेकॾहिं रियाज़ चांडे ॾे आउं वियुसि त सुभाणे हू मूंखे अचणु कोन ॾींदा, या होॾां वियुसि त हू अचणु, अड़े हे रियाज़ जो, अड़े हे एजेंसी, हो फलाणो माण्हू। इहो छा आहे? इहे शयूं असां में सभु हक़ीक़तनि इन जो जेको आहे सो बुनियादु रियासत विधो आहे असांखे। जीअं भाऊ चयो त डेवलपमेंट जेको आहे सो रोल जे विढ़ायो, ऐं जेको आहे सो हुकूमत कयो, असांखे विढ़ायो वञे थो। बाक़ी जेको आहे सो साईं गुल हसन हिकिड़ी ॻाल्हि कई त जैनिज़म में माना इहो हुयो त कंहिं जीत खे बि न मारियो वेंदो, फ्रूट ते बि काती न हलाई वेंदी। जहिड़े रीति साइंस इस्लाम खे रद्द करे चुकी आहे। जीअं साईं चयो त भाउ पहिरियां फ़ोटू कोन कढाईंदा हुआ, हिन वक़्तु जेको आहे सो मुलनि जा 15 फुट जो जेको आहे फ़ोटू लॻो पियो आहे। अहिड़े रीति त पोइ त जैनिज़म बि साइंस जे हिसाब सां रद्द आहे, छो जो इंसान जी ज़रूरत जी शयूं आहिनि, उहो त इंसानु खाईंदो। फ्रूट इंसान जी ज़रूरत आहे, खाए थो, जीअंदो कहिड़े रीति। जे बि कंहिं बि फ्रूट खे या कंहिं बि काती हणणी कोन्हे त पोइ खाईंदो छा? जिन खे साइंस जेको आहे रद्द करे थी। ऐं ॿियो हुयो त सवाल इहो क़ौम परस्तनि जेको आहे, क़ौम परस्तनि में जेको आहे सो असां में रवादारी कोन्हे का, पाण में ई पंहिंजे वजूद में रवादारी रही कोन्हे का। असां पाण ई हाणे सेकुलरिज़म रहिया ई कोन्हे। इन करे असांखे इन ते वरी ॿीहर महिनत करणी पवंदी, ऐं पाण खे सेकुलरिज़म करिणो पवंदो, तॾहिं असां ॿिए ते सभ खां पहिरियों वजूद में, पंहिंजे वजूद में करणी पवंदी। बाक़ी पंजाब जे अंदरि जीअं भाऊ ॻाल्हि कई मंसूर, त उन्हनि जे लाइ सभु कुझु बि न आहे। सभु कुझु असांजे लाइ आहे, मज़हब बि असां लाइ आहे, हर शइ असां लाइ आहे, मस्जिदियूं असां लाइ आहिनि, परदो असां लाइ आहे। पंजाब जे अंदरि परदो कुझु कोन्हे को। मायूं औरतूं ॾिसो उते कारोबार कनि थियूं, उते बाज़ारुनि में घुमनि थियूं, कुझु कोन्हे को। तव्हां उते रश्के में या चिंची में वञी गॾु वियो, तव्हां सां औरत अची गॾु वेहंदी, गॾु अची वेंदियूं औरतूं। ऐं पाण वियो आहियां 2-3 चकर पंजाब, त उते गॾु अची वेंदियूं आहिनि। उते का बि कोई कुझु बि कोन्हे को। सभु इंतिहा पसंदी असां सिंधियुनि जे लाइ आहे, असांजी सिंध में आहे। असां उहो माना हिकु त हर इंतिहा पसंदी जो जड़ उतां उथंदो आहे, पंजाब मां। जेके बि इंतिहा पसंद हुयूं जमायतूं उथियूं आहिनि, उहे पंजाब खां उथियूं आहिनि। जेके बि उन जा हाणे नाला कंहिंजा वेही खणूं, सभु जेका बि इंतिहा पसंदी शुरू थी आहे उहा पंजाब खां शुरू थी आहे। ऐं वरी जेकॾहिं ॿी तरफ़ ॾिसो त उहो सेकुलरिज़म त उहो बीठो आहे असां खां।
सेक्युलरिज़म त वरी उहो बीठो आहे असां खां, असां त उन खां वधीक शिदत पसंदि बीठा आहियूं हिक ॿिए सां ई। इन करे पहिरियों असांजो इहो जेको आहे हीउ स्टडी सर्कल जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे वजूद अंदरि ऐं पाण माण्हू पहिरियां सेक्युलरिज़म थिए, पोइ उन खां पोइ जेको आहे सो इहा तबलीग शुरू थिए। हिन मां चंद माण्हू के अहिड़ा निकिरी ईंदा जेके इन ॻाल्हि ते बीहंदा ऐं तबलीग में शुरू थींदा, तबलीग कंदा, उन्हनि सां असां गॾु आहियूं। जुनैद आज़ाद, जीअं त रवादारी जी ॻाल्हि हले पई, रवादारी असां जीअं सॼी सिंध में ॾिसंदासीं त सिंध अमन पसंदि ऐं हिकिड़ो रवादारीअ जी धरती रही आहे। अॼु जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसिजे त भेट कजे त काफ़ी कुझु चेंजिंग्स आयूं आहिनि, तबक़ाबंदी, धुड़ाबंदी ऐं ॿियूं काफ़ी सारियूं नफ़रतूं जेके माण्हुनि जे रगनि में फैलायूं पियूं वञनि। इहे मां सम्झां थो त हिकिड़े क़िस्म जूं मशीनरीज़ आहिनि जेके रुधल आहिनि पंहिंजे कम में। उन्हनि खे इहो टारगेट ॾिनो वियो आहे त तव्हां इन्हनि खे पंहिंजो पाण में विढ़ाए तव्हां इन्हनि खे पंहिंजे टारगेट्स खे पूरा कयो। पोइ उहे टारगेट्स खणी इन्हनि जा मुफ़ाद में हुजनि या मुफ़ादनि खां हटी करे हुजनि, इहे हिक ॿिए सां उन्हनि में पाणनि खे विढ़ाए, पोइ चाहे उहे मुस्लिम्स हुजनि या हिंदू हुजनि या सिख या ईसाई या कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, उन्हनि खे पाण में विढ़ाए उते ई उन्हनि खे तव्हां पाण में उलझाए रखोसि जीअं उहे अॻिते वधी न सघनि ऐं उहे जेके का बि तहरीक हलाए न सघनि। सो इहो ई चवणु चाहींदुसि त इन सभिनी शयुनि खां हटी करे जेकॾहिं कमु कंदासीं सभु गॾिजी त वधीक बहितर नमूना पाण खे सभु ॾेई सघनि था। हक़ मौजूद जी एस एन तमामु सुठो सभिनी दोस्तनि ॻाल्हायो। बुनियादी तौर ते अॼोको जेको हीअ स्टडी सर्किल असांजो मज़हबी रवादारी ऐं सेक्युलरिज़म ते रखण जो मक़सदु इहो हो त आउं आम तौर ते चवंदो आहियां त दुनिया जा जेके मजमूई तौर ते फ़लसफ़ा नज़रिया आहिनि असांखे उहे पढ़णु घुरिजनि। असांखे उहे नज़रिया उहे फ़लसफ़ा पढ़ी पंहिंजे सम्झ आहिर उनखे पंहिंजे वजूद में अपनाइणु घुरिजे। जेके फ़लसफ़ा इंसान दोस्त हुजनि, जेके नज़रिया इंसान दोस्त हुजनि, वतन दोस्त हुजनि, उहे नज़रिया अवाम में लाहिण खां पहिरियों असां पंहिंजी ज़ात में लाहियूं। छो जो असांजो मक़सदु इहो आहे त असां जंहिं धरती जंहिं वतन में रहूं था ऐं उन धरती जे माण्हुनि खे, उन क़ौम खे सुजाग करणु चाहियूं था, उन में इनकलाब आणणु चाहियूं था, उन्हनि में तब्दीली आणणु चाहियूं था, उन्हनि में आज़ादी ॾिसणु चाहियूं था, त उन लाइ सभ खां पहिरियों उहे समूरियूं शयूं असां पंहिंजो पाण में अपनायूं, पंहिंजो पाण में उहे शयूं लागू कयूं। पर बदकिस्मती इहा आहे त असां जेके बि असांजा ख़्याल, नज़रिया, सोचूं ऐं फ़लसफ़ा आहिनि उहे असां पंहिंजी ज़ात में, पंहिंजे रवैये में लागू न कंदा आहियूं, पर ज़बरदस्ती ॿिए ते मरण जी कोशिशि कंदा आहियूं। नतीजे तौर ते उन्हनि जो मक़सदु मरी वेंदो आहे, उन जी अहमियत मरी वेंदी आहे। छो जो उन जी मक़सद जी अहमियत खे जॾहिं तव्हां पाण ई न सम्झो आहे त तव्हां ॿिए खे कीअं था सम्झाए सघो या उन्हनि ॿिए खे कीअं था ॿुधाए सघो त तव्हां बि इन फ़लसफ़े ते हलो, नज़र ते हलो। जेकॾहिं आउं चाहियां त आउं सिंधु देश जी आज़ादी जी ॻाल्हि थो कयां, माण्हुनि जी ख़ुशहाली जी ॻाल्हि थो कयां ऐं आउं बि भता वठंदो वठां, माण्हुनि खे सिंधी माण्हुनि खे पादर बि हणंदो वठां, ऐं पियो चोरियूं कंदा वठां, धड़ा हणंदो वठां ऐं चवां आज़ादी आज़ादी, माण्हू त नफ़रत कंदो आज़ादी लफ़्ज़ खां ऐं सिंधु देश जे लफ़्ज़ खां। ठीकु आहे, या आउं इंतिहा दर्जे जो पंहिंजो ख़्यालु ॿिए ते मरण वञा, पंहिंजी फ़िलासफ़ी ॿिए ते मड़ियां ज़बरदस्ती ऐं चवां आउं त रवादार आहियां ॾाढो, आउं त बाक़ाइदे ई सेक्युलर माण्हू आहियां। त इहा कहिड़े क़िस्म जी सेक्युलरिज़म आहे जॾहिं त तव्हां ॿिए जो मौक़ो ॿुधो ई कोन था, ॿिए खे इज़त ई नथा ॾियो, रिस्पेक्ट ई नथा ॾियो ऐं पंहिंजी शइ मरण था वञो, त उहो माण्हू तव्हांखे अहमियत छो ॾिए, उहो माण्हू सेक्युलर छो थिए, रवादार छो थिए। उन लाइ सभ खां पहिरियों मामिलो इहो आहे त माण्हू पंहिंजे फ़र्द ज़ात में उहे रवैया, उहे फ़लसफ़ा नज़र जेको पढ़े थो उनखे अपनाए पंहिंजो करे पंहिंजाए। छो त जेकॾहिं आउं ज़ाती तौर ते पंहिंजे अंदर में, पंहिंजे वजूद में पाण रवादार न आहियां, पाण सेक्युलर न आहियां, पाण आज़ादु ख़्यालु न आहियां, त आउं कंहिं बि ॿिए माण्हूअ खे सेक्युलर रवादार नथो बणणु सघां।
जेकॾहिं आउं पंहिंजे रवैये में पंहिंजे वजूद में जमहूरी न आहियां, डेमोक्रेटिक न आहियां, ॿिए कंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो, पंहिंजी ॻाल्हि ॿिए ते मड़ियां थो, चवां थो जेको मां ॻाल्हायां त उहो ई 100% सच आहे, बाक़ी तव्हां कूड़ा आहियो, त उहो माण्हू तव्हां सां जुड़ंदो ई न, उहो माण्हू तव्हांजे वेझो बि न ईंदो। त उन लाइ सभ खां पहिरीं शइ इहा आहे त तव्हां शयूं पढ़ो, फ़लसफ़ा पढ़ो, नज़रिया पढ़ो, उन्हनि खे पंहिंजी ज़ात सां लागू कयो। ॿी ॻाल्हि इहा आहे त सेक्युलरिज़म जंहिंखे असां रवादारी चऊं था, उन जो बुनियादी मतिलबु या उन जी बुनियादी वस्फ़ इहा आहे त मज़हब जी सियासत खां अलहदगी। सादी माना उन जी सादी वस्फ़ इहा आहे। हिन जो बुनियाद यूनान मां पियो, यूरोप मां थियो, छो जो जेके तक़रीबन तरक़ी पसंदि साइंटिफिक नज़रिया आहिनि असां वटि तक़रीबन ॿाहिरां आया आहिनि, पर ईअं न आहे त सिंध वटि या हिन खिते वटि न हुआ। सिंध ऐं हिंद में बि असां वटि उहे नज़रिया, फ़िक्र ऐं फ़लसफ़ा मौजूदु आहे, पर वक़्तनी हालतुनि आहिर जेको जबुर थियो, हमला थिया, असांजी तारीख़ुनि खे साड़ियो वियो, तबाह कयो वियो, उनजे करे असांजा उहे फ़लसफ़ा, उहे नज़रिया दॿिजी तबाह थी विया ऐं असां ताईं न पहुता। केतिरा ई अहिड़ा असां वटि स्कॉलर मिलनि था जिन इहो बाक़ाइदे साबित कयो आहे त ख़ुदि अरब, यूनान ऐं यूरोप जा जेके मुल्क हुआ, उन्हनि जा जेके ॾाहा आलिम हुआ, उहे सिंध ऐं हिंद जी जेको फ़लसफ़ो आहे, जेका फ़िलासफ़ी आहे, उहा खणी हुननि उन शइ ते कमु कयो ऐं सॼी दुनिया जे अंदरि हुननि जा तर्जुमा करे ऐं उन्हनि मां रोशनशाली, उन मां साइंस जा जेके बुनियाद उहे हासिलु कया। ख़ुदि मैथमेटिक्स जो जेको डेसिमल सिस्टम आहे उहो बि असांजी पैदावार आहे, हितां वियो आहे, पर छा आहे त असां उनजी मालिकी न कई आहे। त इहा फीथो असां ॾिनो साइंस जो बुनियाद। त ईअं ई ॻाल्हि थो कयां त रवादार जेको फ़िक्र आहे उहो बि असांजे ख़मीर में शामिलु आहे, असांजे वजूद में शामिलु आहे, पर असां वटि जीअं दोस्तनि ॻाल्हि कई त हिकिड़ी प्लानिंग तहत, रिथाबंदी तहत, हिकिड़ी स्टेट पॉलिसी तहत मज़हबी इंतिहा पसंदी लागू कई वई। हाणे असां रुगो मज़हबी इंतिहा पसंदी जी ॻाल्हि नथा कयूं, असां मजमूई तौर ते इंतिहा पसंदी जी ॻाल्हि था कयूं। उहा इंतिहा पसंदी असांजे क़ौम परस्ती जे नज़रिए वारी हुजे, उहा इंतिहा पसंदी मुंहिंजे ज़ाती रवैये जी हुजे, उहा इंतिहा पसंदी कंहिं बि फ़लसफ़े नज़रिए जी हुजे, उहो कम्यूनिज़म जो हुजे, तव्हांजी साइंस छा आहे, जो हालांकि साइंस ख़ुदि इंतिहा पसंदि सोच जी क़ाइल न आहे। साइंस कॾहिं बि हतमी ॻाल्हि न ॿुधाईंदी आहे, पर हू चवंदी आहे त असां तहक़ीक़ जे आधार ते ई नतीजो कढियो आहे, हिन पोज़ीशन ते असां सही आहियूं। पर जेकॾहिं को साइंसदान या ॿी का तहक़ीक़ इन खां वधीक असां खां बहितर नतीजा कढे थी ऐं असांखे रद्द थी करे, त असां हुनखे तस्लीम कंदासीं, एक्सेप्ट कंदासीं। पर जॾहिं त दुनिया जा मज़हब ईअं नथा कनि, छो जो मज़हब ऐं साइंस में फ़र्क़ु बुनियादी इहो आहे त मज़हब अक़ीदा आहिनि ऐं साइंस अकुल ते बीठी आहे, ऐं अकुल जेको आहे उहो तहक़ीक़ रिसर्च जे बुनियाद ते हूंदो आहे ऐं नतीजा ईंदो आहे, पर मज़हब अक़ीदे जे बुनियाद ते हूंदो आहे। पोइ मज़हब जी ग़लति ॻाल्हि खे बि तव्हां अखियूं पूरे तव्हां यकीन कंदव, जोकी न कंदव तव्हां ते फ़तवा लॻी वेंदी। उन करे ई दुनिया जे ॾाहनि फ़लसफ़ियुनि सूफ़ियुनि इहा ई प्रचार कई। मौलाना रूम जो हिकिड़ो मक़ौलो आहे जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो आहे त क़ुर जो मग़ज़ कढो ऐं उनखे अपनायो, बाक़ी हॾा खणी कुतनि खे ॾेई छॾियो। हाणे जेकॾहिं असां मौलनि जे साम्हूं इहा ॻाल्हि कयूं त डायरेक्ट फ़तवा वारी असांखे मारींदे देरि न कंदा, पर असां नथा ॻाल्हि कयूं। इहो ख़ुदि मौलाना रूमी जेको तमामु वॾो आलिम हो मज़हबी, ईअं दुनिया जा वॾे में वॾा मज़हबी आलिम आहे, उन्हनि शयुनि खे सम्झो, उन्हनि ॿुधायो त सेक्युलरिज़म जो बुनियादी मक़सदु बि इहो आहे, रवादारी जो बुनियादी मक़सदु इहो आहे त मज़हब जी सियासत खां अलहदगी। मज़हब माण्हुनि जो ज़ाती मामिलो आहे, माण्हू ॼाणे उनजो ख़ुदा ॼाणे। असांखे को बि हक़ु न आहे कंहिं बि माण्हू जी ज़ाती ज़िंदगी में इंटरफेयर कयूं, मुदाख़लत कयूं, त बाबा तूं मुंहिंजे हिन मज़हब ते, हिन राय ते, हिन सोच ते हल, ऐं केरु थींदो आहे उन ते राय रखां मड़ियां या मज़हब जी सोच। उन करे असां ख़ुदि चऊं त मज़हब जे अंदरि बि असांखे किथे किथे रवादारी जा नुक़्ता मिलनि था, जीअं लकुम दीनकुम वलिय दीन, बाबा तुंहिंजो मज़हब तोसां, मुंहिंजो मज़हब मूंसां। या क़ुर जी आयत जो तर्जुमो आहे त तव्हां कंहिंजे बि मज़हब जे ख़िलाफ़ु या उन ख़ुदा जे ख़िलाफ़ु घटि वधि न ॻाल्हायो, ईअं थिए सुभाणे उहो माण्हू तव्हांजे ख़ुदा, तव्हांजे मज़हब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। त असां उन्हनि शयुनि खे अपनायूं, उन्हनि खे पंहिंजे वजूद जो हिसो बणायूं, पंहिंजे समाज में उहे शयूं लागू कयूं। त असां दुनिया जे कंहिं बि मज़हब जा मुख़ालिफ़ न आहियूं। मज़हब माण्हुनि जो ज़ाती मामिलो आहे, उहो ॼाणे, उनजो ख़ुदा ॼाणे, पर असां
जो मक़सदु इहो आहे त असां सभिनी मज़हबनि जी रेस्पेक्ट इज़त कयूं ऐं असां पंहिंजे समाज जी बीहक, समाज जी जेका जोड़जक आहे उहा साइंसी बुनियादनि ते रखूं। छो जो साइंस ऐं सियासत जे ज़रिए समाजनि जी न सिर्फ़ु जोड़जक थींदी आहे पर इनकलाब बि समाज जे अंदरि सियासत जे ज़रिए ईंदो आहे। के ॾाहे जो कोल आहे त हिन आसमान जे हेठां, हिन सिज जे हेठां जेका बि शइ आहे उहा सियासत आहे। जेको बि अमल थिए थो उहो सियासत आहे। सियासत उन खां कंहिं शइ खां बि जुदा न आहे। पर असां वटि सियासत खे अहिड़ो ग़लीज़ कयो वियो आहे जो माण्हू चवंदा बाबा हराम भाई जेको करे चयो आहे सियासत थो करे। त इहो तासुर पैदा कयो वियो आहे सियासत जो। उन जो सबबु इहो आहे त सियासत माण्हुनि खे शऊर ॾिए थी पंहिंजनि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ बीहण जो। सियासत शऊर ॾिए थी माण्हुनि खे मुतहद थियण जो। सियासत शऊर ॾिए थी त कहिड़े रीति सां पाण में ॿधी पैदा करे, एको पैदा करे पंहिंजा समाजी, पंहिंजा सियासी मसइला हल कयूं। कहिड़े रीति असां हिकु बहितर मुआशिरो जोड़ियूं, उहो सियासत असांखे ॿुधाए थी। पर असां वटि उन सियासत खे गंदो कयो वियो। सियासत जे नाले में असां वटि ख़राबु अमल कया विया, जंहिंजे करे असांजो आम माण्हू सियासत खां बज़न थी वियो। या त ज़ियालत जी पॉलिसी हुई जो होटलुनि ऐं बसुनि में लिखाए ॾिनी सियासी गुफ़्तगू करणु मना आहे। अॼु ॾींहं ते लिखियो पियो आहे। छो बाबा सियासी गुफ़्तगू करणु मना आहे? सियासी गुफ़्तगू करणु मना जो मतिलबु तव्हां जेके हराम पयूं कयो त भले कयो, असांजा वसीला लुटियो त भले लुटियो, असांजी धरती खे गुलाम कयो त भले गुलाम कयो, पर असां तव्हां ते कुझु बि न ॻाल्हायूं। माना उन मतिलबु इहो ई आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां जेको रवादारी जो जेको फ़लसफ़ो आहे उन जो बुनियादी मक़सदु बि इहो आहे त तव्हांजो जेको समाज आहे, तव्हांजी जेका क़ौम आहे, उहा क़ौम, उन क़ौम जे अंदरि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू, मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जा, मुख़्तलिफ़ सोचुनि जा, मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा, मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू वेठा आहिनि। पर उहे तव्हांजी क़ौम जा माण्हू आहिनि, उन्हनि जा बुनियादी इक़्तिसादी मुफ़ाद तव्हां सां ॻंढियल आहिनि। हू मज़हबी बुनियाद ते तफ़रक़े ते तव्हां खां जुदा थी सघे थो, फ़िरक़नि जे बुनियाद ते, ॿियनि मामलनि ते, पर उहे तव्हांजे क़ौमी बुनियादनि ते तव्हां सां जुड़ी सघे थो। जॾहिं क़ौमी बुनियादनि ते तव्हां सां जुड़ी सघे थो त तव्हां छो था मज़हबनि जी मुखालफ़त करे उन्हनि खे पंहिंजो बाग़ी बणायो? उन करे असांखे इहा पॉलिसी अपनाइणु घुरिजे त बाबा सिंध में रहंदड़ जेको माण्हू आहे, छो जो उहो उनजो ॾोह न आहे, इहो ॾोह असांजे हिन स्टेट जो आहे। छो जो स्टेट पॉलिसी तहत असांजो निसाब जोड़ियो थो वञे। स्टेट पॉलिसी तहत सिंध जे अंदरि मज़हबी नर्सरियुनि जो बुनियादु रखियो थो वञे। स्टेट पॉलिसी तहत मदरसा ठाहे उन्हनि में मज़हबी इंतिहा पसंदी जो ॿिजु छिटियो थो वञे ऐं नफ़रतूं पैदा थियूं करनि। जॾहिं त दुनिया जो को बि मज़हब नफ़रत जी तबलीग नथो करे, पोइ इस्लाम हुजे, हिंदुइज़म हुजे या दुनिया जो को बि मज़हब हुजे, उहे इंसानियत जी ॻाल्हि थो करे, बराबरी जी ॻाल्हि थो करे, ॿधी जी ॻाल्हि थो करे, एके जी ॻाल्हि थो करे। ख़ुदि पैगम्बर इस्लाम जो असां जेकॾहिं मैसेज ॾिसूं, हुज़ूर कईं साईं जो आख़िरी ख़ुतबो त रंग नस्ल ज़ात पात ऊच नीच नंढ वॾाई जो को बि फ़र्क़ु न आहे। न अजमी खे अरबी ते फ़ोके था, न अरबी खे अजमी ते फ़ोके था, त पोइ छाजे लाइ सिहत असांजो चङो मुड़ुसु थी वियो? सिहत खे असां खट ते विहारियूं, पाण पट ते वियूं। जॾहिं त पोइ त माना ख़ुदि माना असां हुज़ूर साईं जे उन पैगाम जी नफ़ी था कयूं, उनखां इनकार था कयूं। छो जो सिहत खे असां खट ते विहारियो, पाण पट ते वेठा आहियूं। माना असां फ़र्क़ु पैदा ख़ुदि पाण कयूं आहे न। इहा जहालत पैदा कई वई आहे असांजे नस्लनि में, तालीम जे ज़रिए, तबलीग जे ज़रिए ऐं उन जे मुतबादल जेके तरक़ी पसंद क़ुवतूं आहिनि, जेके बाशौर क़ुवतूं आहिनि, जेके क़ौमी सोच रखंदड़ क़ुवतूं आहिनि, उन्हनि उन जहिड़ो को मुतबादल पावरफुल कमु न कयो आहे। ईअं न आहे कमु न थियो आहे, माज़ी में कमु थियो आहे। उहो जीअं महाज़ हुजे, कम्यूनिस्ट पार्टी हुजे या ॿिया जेके सिंध जूं सियासी समाजी धुरियूं आहिनि, अवामी तहरीक हुजे, उन्हनि पंहिंजे हिसे जो उन्हनि कोशिशूं कयूं आहिनि। ॻोठनि में, झर झंगर में उन्हनि स्टडी सर्किल हलाया आहिनि, लेक्चर कया आहिनि, प्रोग्राम कया आहिनि, दोस्तनि खे एजुकेट कयो आहे। पर उहा शइ मुस्तक़िल मिज़ाजी सां जारी न रही सघी आहे। उन करे ज़रूरत इन शइ जी आहे त असां पंहिंजी क़ौम जी तामीर कयूं। उन लाइ असांखे इहो अमल मुस्तक़िल मिज़ाजी सां करणो पवंदो। जेकॾहिं असां वाक़ई सिंध खे ख़ुशहाल ऐं आज़ादु ॾिसणु चाहियूं था, जेकॾहिं सिंध खे सेकुलर ॾिसणु चाहियूं था, त असां उन जी शुरूआति पंहिंजो पाण खां कयूं, उन खां पोइ पंहिंजे घर खां कयूं।
जेकॾहिं आउं ज़ाती तौर ते पाण रवादार आहियां ऐं उनजो इज़हार पंहिंजे घर में कयां थो, पंहिंजे घर भातियुनि खे रवादार बणायां थो, त इहा मुंहिंजी वरी फतह आहे। त अहिड़ी रीति तव्हां पंहिंजी तंज़ीम में तव्हां इहो रवादारी जो फैक्टर लागू कयो ऐं पाण ख़ुदि पंहिंजी ज़ात में उहो रवादारी जो फैक्टर लागू कयो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, रवादारी जो असल मक़सदु रुगो कोई एग्ज़िस्टेंस बि न आहे, टॉलरेंस बि न आहे। टॉलरेंस ऐं को एग्ज़िस्टेंस लफ़्ज़ तव्हांखे परे था कनि, माना बर्दाश्त माना मां हुनजो ज़ुल्म बर्दाश्त कयां, पर एक्सेप्टेंस असल मक़सदु आहे हुनजो, माना अपनाइण। बुनियादी रवादारी जो असल जोहर जेको आहे उहो आहे हिक ॿिए खे अपनाइण, पर बग़ैर कंहिं रंग नस्ल जे, ज़ात पात जे, ऊच नीच जे, नंढ वॾाई जे, कंहिं मज़हबी तफ़रक़े जे असांखे अपनाइणु घुरिजे। लतीफ़ साईं चयो आहे त हणणु हकलणु ॿेली सारणु मांझा इहो मरक विझनि तां न फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। या रोहल चयो आहे त पिपर में परमेश्वर त बबुर में को ॿियो, निवड़त करी थो निमजी त कंडो कंहिं कयो, जे इस्लाम आयो अलाह खां त कुफुर कंहिं कयो, मंदिर ऐं मस्जिद में ॿरे हिकु ई ॾियो, पोइ छाखऊं आहे खलल पियो रोहल हिन ख़ल्क़ में। या हिकु हिंदू ॿियो मुसलमान, टियों विच विधाऊं वेर, अंधनि ऊंदह न लही तिन खे सच चवंदो केरु, रोहल राह पिरीअ जे घिड़ी ॾिठोसीं घेड़, त रब मड़नी में हिकिड़ो जंहिंमें फंद न फेर, जा सुती काबे विच में सा काॾे कंदी पेर। त असांजा उहे सूफ़ी शोरा आलिम मुफ़किर आहिनि, उन्हनि जो मैसेज असां वटि मौजूदु आहे, उहो सचल आहे, उहो शाह इनायत आहे, उहो मखदूम बिलावल आहे, उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, उहो बेकस आहे, बेदल आहे, साईं जीएम सैद आहे, शाह हैदर सनाई आहे। असांखे उन्हनि जे फ़लसफ़नि खे, मौलाना उबैदुल्लाह सिंधी आहे, अब्दुल कलाम आज़ाद आहे, असांखे उन्हनि जे फ़लसफ़नि खे, उन्हनि जे नज़रनि खे पढ़णु घुरिजे, छो जो उन्हनि बुनियादी तौर ते रवादारी जी प्रचार कई आहे, उन्हनि बुनियादी तौर ते हिक ॿिए खे अपनाइण जी ॻाल्हि कई आहे, ॿधी जी ॻाल्हि कई आहे, एके जी ॻाल्हि कई आहे। ऐं उहा शइ तॾहिं थींदी जॾहिं असां पाण में मुतहद थींदासीं ऐं असां सेक्युलरिज़म खे, रवादारी खे पंहिंजे वजूद जो हिसो बणाईंदासीं ऐं अपनाईंदासीं, तॾहिं ई असां मुआशिरे में तब्दीली आणे सघूं था। उन करे इहो यादि रखो त उन जी शुरूआति पंहिंजो पाण खां करणी आहे, पंहिंजे घर खां करणी आहे, पंहिंजी तंज़ीम खां करणी आहे। जॾहिं तव्हां रची रेटा थींदव उन शइ में, त उन जो असरु तव्हांजे समाज ते ख़ुदि ब ख़ुदि थी वेंदो। उन लाइ अॼु इहो वचन कंदासीं त पाण इन ते कयूं। स्टडी सर्किल पाण हिते उनखे आउं सहेड़ां थो, पर गॾोगॾु आउं तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो वञा जेको सभिनी खे ख़बर हूंदी। असां सिंध सुजागी फोरम पारां कराची जे अंदरि जेके बि सॼी सिंध जी कुंड कुर्छ मां, ख़ुदि कराची जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां असांजा माण्हू ग़रीब जेके आहिनि हिते दरबदर थियनि था रत जे लाइ, जिन खे ब्लड नथो मिले एमरजेंसी में, उन लाइ असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कयूं पिया त असां कोरंगी ज़िले जे अंदरि बिलाल कॉलोनी में 30 जून आचर ते, बल्कि मुंहिंजी सलाह इहा आहे त 2 ॾींहं कैंप हले, छंछर जी शाम ऐं आचर जी शाम, 29-30, छो जो असां कोशिशि कयूं जेतिरा वधीक असांखे डोनर्स मिली सघनि त उते डोनर्स अचनि। डॉक्टरनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे, उहो टीम मोकिलिनि था त जीअं उहे असां रत जूं बोतलूं जना अस्पताल में पहिरें बुनियादनि ते असां उते यूनिट क़ाइमु था कयूं, जिते असां 100 खनि बोतलूं जमा कयूं। असांजो टारगेट इहो आहे त उहे बोतलूं जमा करे असां उन्हनि ग़रीब माण्हुनि जी मदद कयूं। त इहो हिकिड़ो फलाही जो कमु आहे, हिकिड़ो बहबूद जो कमु आहे। उन करे असां चऊं था उनजो हिकिड़ो मज़बूत बुनियाद विझूं जेको हिकिड़ो इदारे टाइप हुजे ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते असांजी इहा डोनर्स एसोसिएशन हूंदी सिंध सुजागी फोरम जी, त माज़ी में बि जिथे बि असांखे ज़रूरत पए थी असां उन्हनि डोनर्स जे ज़रिए सिंधी माण्हुनि जी, आम सिंधी जेको असांजी क़ौम जो अटूट हिसो आहे, उन्हनि माण्हुनि जी असां मदद करे सघंदासीं ऐं हिकिड़े उदारे जो बुनियाद विझी वेंदासीं ऐं ॿियनि अस्पतालनि में उन नेटवर्क खे वधाईंदासीं। पर उन लाइ ज़रूरी आहे त जेको पहिरियों बुनियाद असां विझूं था उहो मज़बूत विझूं, उन में कामयाबु थियूं, तॾहिं असां ॿिए हंधि उहा शइ पखेड़े सघूं था। उन करे आउं तव्हां सभिनीनि दोस्तनि खे हिकिड़ी वेनती गुज़ारिश कंदुसि त न सिर्फ़ु इन अमल में तव्हां पाण शामिलु थियो, पाण उन में डोनर्स थियो, हिसो वठो, पर कोशिशि कयो त पाण सां गॾु 1-2 ॼणा दोस्त ॿिया वठी अचो त जीअं वधि में वधि असां रत जेको आहे उहो बोतलूं जेके गॾु करे सघूं ऐं उहो अस्पताल में जमा करायूं त जीअं सिंधी माण्हुनि जी ख़िदमत थी सघे। उन करे अॼोको पंहिंजो स्टडी सर्किल हिते ख़तमु था कयूं, वरी ॿिए हफ़्ते हिकिड़े नए मौज़ू सां तव्हां सां हाज़िर थींदासीं। तेसि ताईं सारंग जो पंहिंजे मेज़बान खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, सा सलामत। मथा छा लिखी
छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सिंह तुंहिंजी अम्मा छा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।